बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सुब्हानका ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। सुब्हानका ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। सुब्हानका ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिलहु फला हादिय लहु। अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व सनदना व हबीबना व मुर्शिदना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। الذي أرسله بالحق بشيرا ونذيرا وداعيا إلى الله بإذنه وسراجا منيرا. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. درود شریف. اللهم صل على سيدنا محمد النبي الأمي وآله وصحبه وأهل بيته أجمعين وبارك وسلم كذلك على جميع الأنبياء والمرسلين وعلى آلهم وأصحابهم وذرياتهم أجمعين برحمتك يا أرحم الراحمين. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. أولم يسيروا في الأرض فينظروا كيف كان عاقبة الذين من قبلهم وكانوا أشد منهم قوة وما كان الله ليعجزه من شيء في السماوات ولا في الأرض إنه كان عليما قديرا. ولو يؤاخذ الله الناس بما كسبوا ما ترك على ظهرها من دابة ولكن يؤخرهم إلى أجل مسمى فإذا جاء أجلهم فإن الله كان بعباده بصيرا. صدق اللہ مولانا العظیم. دوستو عزیزو बुजुर्ग मोहतरम भाइरो, ही मौक़ो क़ुरान शरीफ़ जे तक़रीब जे सिलसिले में आहे. ख़त्म क़ुरान शरीफ़ जो मौक़ो आहे. इन करे मूंखे मुनासिबत ते जो कुछ अल्लाह तबारक व तआला तौफ़ीक़ अता फरमाई बयान करणो पवंदो. दुआ आहे अल्लाह तबारक व तआला तव्हां मूंखे क़ुरान शरीफ़ ते मुकम्मल तरह सां अमल नसीब फरमाए. दोस्तो अज़ीज़ो, इंसान हिकिड़ी आला मखलूक आहे जंहिंमें अल्लाह तबारक व तआला
रोशनी जो इस्तेदाद रखियो आहे। जेकॾहिं अहिड़ी चीज़ खे रोशन करण जी कोशिश कबी जंहिंमें रोशनीअ जो सिस्टम ई रखियल न हुजे त उहा फज़ूल कोशिश वेंदी, उहा शइ रोशन न थी सघंदी, उन में रोशनी हासिल न थी। हर हिकु शइ जो पंहिंजो पंहिंजो कमु आहे, पंहिंजे पंहिंजे मक़सद लाइ ठाहींदड़ छा वाज़े वज़ो कई आहे। हर शइ जुदा जुदा मक़सद सां। इंसान जे पैदा जो मक़सद इहो आहे त हुनजी ज़िंदगी रोशनीअ सां हुजे ऐं क़बर में हुनखे रोशनी मिलणु खपे ऐं क़यामत में उहो कंहिं रोशनीअ जे मर्कज़ ते पहुचे जिते हिनखे धिका ऐं धूणा खाइणा न पवनि। पर जेकॾहिं हू पंहिंजी ख़ुशीअ सां पंहिंजे बेसमझी ऐं बेअक़लीअ जी करे हिते ई ऊंदहि करे थो विझे त उन खे क़बर ऐं क़यामत में बि आंधारी आंधारी पेश पइजी वेंदी। जंहिंजो मिसाल ज़ाहिर आहे क़ुर शरीफ़ फरमायो। अल्लाह तबारक व तआला फरमायो فمن أعرض عن ذكري فإن له معيشة ضنكا ونحشره يوم القيامة أعمى। जाड़े हिनखे मुंहुं कयूं ओॾे न कयूं, जंहिंजे इशारे ते हलूं उन जे इशारे हुक्म ते न हलियो, जंहिंजी फर्मा बरदारी हिन जे मथां लाज़िम करार ॾिनी वई उन जी फर्मा बरदारी न कई, पोइ इन्हीअ जो गुज़ारो तमामु तंग रहंदो। नहशुरुहु यौमल क़ियामत अमा, हिनखे उथारींदासीं असां क़यामत जे ॾींहुं पर अंधो करे। छो त हिन पंहिंजे ज़िंदगीअ मां फ़ाइदो वठी न सघियो ऐं उहा लाइट जेका हिनखे चिमकाइणी हुई, रोशनी ॿारणी हुअसि, जलाइणी हुअसि, उहा ॿारे न सघियो। मां खां पुछां थो त ज़ाहिरी माहौल मुताबिक़ छा अव्हां जूं अखियूं इन ॻाल्हि ते अव्हां जूं ख़ुशि थींदियूं आहिनि जो मुल्क में आंधारी शायल हुजे? केरु पसंदि कंदो आहे हूंदे खे? फलाणी मस्जिद में नमाज़ था पढ़ण वञो, चई त रोशनीअ जो इंतज़ाम कोन्हे, इन करे नमाज़ लाइ न वञी सघंदा आहिनि। फलाणी जी जाइ ते वञी राति जो छो न 2-4 कलाक कचहरी कंदा हो, चई त हुते रोशनीअ जो इंतज़ाम कोन्हे। भला ईंदे वेंदे बाज़ार में फलाणी घिटी सां छो न ईंदा हो, चए त रोशनीअ जो इंतज़ाम कोन्हे। जिते रोशनीअ जो इंतज़ाम न हूंदो आहे उतां माण्हू किनारो कंदो आहे, पासो कंदो आहे, वरी ॿी का जाइ ठाहींदो, ॿी का घिटी ॻोल्हींदो, ॿी बैठक ठाहींदो। जॾहिं त तव्हां जूं ज़ाहिरी अखियूं बग़ैर रोशनीअ जे का जॻह या जाइ या बैठक या घिटी या घर पसंदि नथियूं कनि त जेके रूह खे अखियूं मिलियल आहिनि ॾिसण वारियूं उहो बि आंधारी पसंदि नथो करे। हिन अखियुनि सां त असां दुनिया जो जहान था ॾिसूं, पर रूह वारनि अखियुनि सां अलाह जी ज़ियारत नसीब थींदी। हे अखियूं ख़ुदा न ॾिसी सघंदियूं, ताक़त ई न आहे हिननि अखियुनि खे जो अलाह जी ज़ियारत करे सघनि, अलाह जे रोशनीअ जो ताब झले सघनि। हीअ अखियूं नथियूं ॾिसी सघनि। असां त अवामी माण्हुनि जी हैसियत था रखूं, पर ख़ुसूसियत वारा नबी सगोरा बि सिधो सो रब खे न ॾिसी सघिया सवाइ कंहिं ख़ासि जी। मूसा अलैहिस्सलाम जहिड़ी शख़्सियत अल्लाह तबारक व तआला खे अर्ज़ फरमायो, अल्लाह तुंहिंजो ॻाल्हाइण कहिड़ो मिठो आहे, कहिड़ो त तुंहिंजे ॻाल्हाइण में लुत्फ़ थो अचे। छो न जेकर महिरबानी करे जो मूंखे तुंहिंजी ज़ियारत बि थी वञे, ॻाल्हो बि तुंहिंजो ॿुधा, दीदार बि थी वञे, हर सभु कुझु मामिलो हल थी वञे, ॾाढी मूंखे ख़ुशी थींदी। पर मां त ॾिसण को इनकार नथो कयां, पर मां तो ते राम थो कयां जो तुंहिंजे अखियुनि में इस्तेदाद हिन वक़्त कोन्हे जो मुंहिंजे ॾिसण खां बाद तुंहिंजूं अखियूं मुंहिंजे रोशनीअ जो ताब झले सघनि। मसइलो जंहिं में इंशाअल्लाह ताला मूंखे वॾी कुवत आहे, मां उमेद थो कयां त मां तुंहिंजी ज़ियारत करे वञुमि। फरमाई चङो जबल ॾे निगाह कर, फलम्मा तजल्ला रब्बुहु लिलजबल, सारे वजूद मसूद के जंहिं हैसियत में अल्लाह ताला जो आहे, कीअं कंहिंखे बयान करण जी मजाल न आहे।
छो त कंहिं ॾिठो ई न आहे, कंहिं खां मिसाल ॾेई न सघिबो। जेकॾहिं को पुछे त अलाह कीअं आहे, उहो जाइल आहे, पर जेको जवाबु ॾिए त उहो बि जाइल आहे। जॾहिं अलाह तबारक व तआला पाण तरदीद कई आहे त लईस कमिस्लिही शैउन, का अहिड़ी मखलूकात में चीज़ ई कान्हे जंहिंजे मिसल अलाह हुजे। हाणे कीअं तव्हांखे मां सम्झायां त ख़ुदा जो क्यों कीअं न कन कीअं बसि जहिड़े शान में आहे असांखे क़बूल आहे। ॾिसंदासीं हली पोइ सभिनी खे पतो पइजी वेंदो। पर जे हाणे ई तव्हांखे निशान मालूम थी वञनि त पोइ तव्हांजी सिक लही वेंदी। तंहिंजे करे भली त अलाह पंहिंजे वजूद खे मख़फ़ी रखे त मोमिन जी सिक वधे त ज़ियारत सां सभु कुर्ब हासिल थी वञे। इन में बि फ़लसफ़ो आहे, जेतिरो महबूब ग़ाइब हूंदो ओतिरी सिक वधंदी। दोस्तो त ही अखियूं इहा लियाकत नथियूं रखनि जो अलाह ताला खे ॾिसनि, उहे ॿियूं अखियूं मिलंदियूं ॾिसण वारियूं। पर उहे अखियूं तॾहिं थी सघे अलाह ताला खे ॾिसी सघनि थियूं जॾहिं उन्हनि जे ॾिसण जो उन्हनि खे इस्तेदाद पैदा थिए, कुवत पैदा थिए, ताब झले सघनि। असांजूं अखियूं सिज जो ताब झले सघंदियूं? 5 मिंट 10 मिंट सादे को सिज ॾे तके सघंदो? तव्हांखे ख़बर आहे शहरनि में हिकिड़ा वेल्डिंग वारा वेठा हूंदा आहिनि जेके टुटल लोहे बीर खे ॻंढींदा आहिनि। उन्हनि जे टाके में तेज़ चिंगा निकिरंदियूं आहिनि, तंहिंजे करे पाण खे बि हिकिड़ी बुथाड़ी चाढ़े छॾींदा आहिनि कंहिं रंगीन काए सां, ऐं ॾिसंदड़ खे बि मनो कंदा आहिनि त हेॾे न तकिजांइ। ईअं आहे न, छो त मथां अखियुनि ते को करंट पइजी वञे ऐं शबखोरी पैदा थी वञे। जॾहिं त तव्हांखे हिकिड़े टाके वारे जे रोशनीअ वारी ॾिसण खे ताक़त अखि में न आहे त अलाह वारी रोशनी तव्हांजी अखि कीअं त ॾिसी सघे हिन हाल में? उहा ॿी अखि मिलंदी। हिन अख जो तालुक जिस्म सां आहे, हिन अख जो तालुक रूह सां आहे। रूह खे कुवत वारो बणायो, तव्हांजा कन अलाह जो आवाज़ ॿुधी सघनि, इस्तेदाद पैदा थिए। तव्हांजी ज़बान अलाह ताला सां क़यामत में ॻाल्हाए सघे, कंहिं ज़बान खे कुवत मिले। तव्हांजूं अखियूं अलाह तबारक व तआला खे ॾिसी सघनि, अखियुनि खे कुवत मिले तॾहिं मिलंदी जॾहिं असां पंहिंजे रूह खे मोटो मतारो बणायूं। पाण खे मोटो मतारो बणाए आपे खां कढी छॾियोसीं। रूह वीचारो वधे थो धिका खाईंदो, लीर बणिजी वियो आहे, को पुछण वारो ई कोन्हे। छो त रूह जी खुराक ही शयूं जेके खाऊं पीऊं था इहे न आहिनि। रूह जी खुराक इबादत आहे, रूह जी खुराक अमल सालिह, रूह जी खुराक क़ुरान मजीद आहे, रूह जी खुराक ज़िक्र अल्लाह जो आहे। इन्हनि सां रूह खे तक़वियत मिलंदी आहे, मोटो मतारो थींदो, मज़बूत थींदो, नफ़्स सां लड़ाई करण जहिड़ो थींदो, वक़्त न वक़्त धक झलण जहिड़ो थींदो। दोस्तो ईंदो अल्लाह तबारक व तआला शला असांजे रूह खे कुवत वारो बणाए। आमीन चओ। रूह बणियो, इंसान जे वजूद में शयूं आहिनि ॿ, हिकिड़ो आहे नफ़्स, ॿियो आहे रूह। हाणे इन्हनि जो ठाह पाण में असुल कोन्हे, छो हिन करे ठाह हिननि जो कोन्हे जो रूह जी घुर हिकिड़ी आहे त नफ़्स जी घुर ॿी आहे। हाणे इहो कीअं ठहनि पाण में? पोइ जेकॾहिं असां नफ़्स जी घुर पूरी कंदा रहियासीं त रूह वीचारो कमज़ोर थींदो वेंदो, पर जेकॾहिं असां रूह जी घुर पूरी कंदा ईंदासीं त नफ़्स कमज़ोर थींदो वेंदो। पोइ उन्हीअ जे करे रूह ताक़त वारो बणिबो वेंदो ऐं मार्फत इलाही माण्हूअ खे दुनिया में नसीब थी वेंदी। कॾहिं कॾहिं अलाह वारनि खे कशफ थींदा आहिनि। इहो कशफ छा आहे? टेलीफोन आहे, वायरलेस आहे, इहा तस्कीन क़ल्ब जे लाइ अलाह तबारक व तआला जी मार्फत आहे जेका उन रूह तक़वियत वारे खे हासिल थींदी आहे। रूह हिकु क़िस्म थींदो आहे, नफ़्स जा 3 क़िस्म आहिनि। रूह घणा क़िस्म आहे? नफ़्स जा 3। हिकिड़ो नफ़्स उहो आहे जेको नबियनि सवरनि खे मिलियल आहे, जंहिंखे मुतमइन नफ़्स चइबो आहे, जंहिंमें तसवुर ई गुनाह जो पैदा न थिए। बसि भली जेतिरो बि माण्हू को आमादा करे नबीअ खे गुनाह जे लाइ, त नबी कॾहिं गुनाह जे लाइ तसवुर ई न कंदो। इन खे चइबो आहे मुतमइन नफ़्स, सदाई पाक, फिक्र ई न अचे गुनाह। यूसुफ अलैहिस्सलाम खे जेका ज़लीखा दावत बि ॾिनी, हल्को सल्को हुजे त उहो टुटी पए जेकर, पर यूसुफ अलैहिस्सलाम वो का हल्की सल्की औरत न हुई। बाज़ मुअर्रिखीन हज़रात लिखियो आहे त जेके सोन जा ज़ेवर बीबी ज़लीखा जे जंहिं जिस्म ते पयल आहे, उन जिस्म जे हुस्न जे साम्हूं उहे सोन जा ज़ेवर ज़लीखा जे हुस्न जे साम्हूं शर्मसार हूंदा।
जेकॾहिं आंगुरनि जूं मुंडियूं न त बीबी ज़लीखा जे हुस्न आंगुरनि जे चमक जे सामने उहो हुस्न सोन जो शर्मंदो हूंदो। कन जा ज़ेवर गिचीअ जा ज़ेवर शर्मसार हूंदा। हुन पंहिंजो हरबो इस्तेमालु कयो, कोशिशि कई लालचाइण जी कई कोशिशि, लेकिन उहो लालच में न आयो। पोइ वरी ॿियो फिरेब कई, ॿियो ॼार पखड़ी, जाइ खणी ठाराई हिकिड़ी स्पेशल वॾी मज़बूत जाइ, सुहिणे नमूने सां फर्श फुरूश जंहिंमें दरियूं दर फर्स्ट क्लास लॻल आहे, बहितरीन हवादार हुई, उन खे ख़ासि पंहिंजी बैठक बणाई। यूसुफ अलैहिस्सलाम खे हुकुम कई त फलाणो ट्रपड़ खणी आ, अंदर वञ। बुज़ुर्ग बयान था कनि, जेकॾहिं यूसुफ अलैहिस्सलाम खे इहा ख़बर हुजे हा त मूंखे हिन इरादे सां थी अंदर मोकिले त कदम अंदर न विझे हा, पोइ भली हुनजी सिरी लही वञे हा, क़ैद मिली वञे हा, यूसुफ अलैहिस्सलाम इन जाइ में अंदर न वञे हा, पर हुनखे ख़बर न हुई, तंहिंजे करे अंदर वियो। दरवाज़ा बंदि थिया, हिन हीलो पंहिंजो हलायो, चिंबण जी कोशिशि कई, धको जो चाढ़ाई ते छड़ंदी वई, हे ॿियो अरबो नाकाम थियो। हाणे टियों थी अरबो इस्तेमालु करे धमकी रही चवेसि थी, जेकॾहिं अॼु मुंहिंजी मुराद पूरी नथी करे त लख जेके मां ख़र्च कया आहिनि इहे तो मूं मूंखे कढणा आहिनि, उमिरि जो जेल ॼाराए छॾींदी, मां मुंहिंजो हेॾो ख़र्च ॿाहिरां जान छो वञे। यूसुफ अलैहिस्सलाम फरमायो त इन धमकियुनि जी मूंखे कीअं परवाह थींदी, मुंहिंजो सॼो तालुक़ पंहिंजे रब सां आहे। जे तूं जेल में विझण में देरि कंदीअ त मां पंहिंजे रब खां पाण दुआ घुराए पाण खे पाण जेल ॾे मोकिलायां थो, मां उमिरि जो जेल क़बूल कंदुमि, तुंहिंजी दावत क़बूल न कंदुमि। या नबियनि जा नफ़्स, हर नबीअ खे ॾिसो, मूसा अलैहिस्सलाम जे लाइ फिरौन छा न कयो हूंदो, केॾो न घेतारियो हूंदईंसि, केॾो न अबा पुट कयो हूंदईंसि, केॾो न मथे ते हथु घुमायो हूंदईंसि, खाधरी सरदार हूंदईंसि, पटकांबेड़ियूं कयूं हूंदईंसि, त सरदार जी पग न लाइ अबो थी वियो। लेकिन हज़रत मूसा अलैहिस्सलाम हुनखे ठुठ जवाब ॾिनो, जंहिंमें नामेद थी फिरौन इहो अरबो इस्तेमालु कयो जो साहिरीन सां मूसा जो मुक़ाबिलो कई त कंहिं नमूने सां हिन जे तारीख़ खे ख़तमु कयां। जंग थी, सभु कुझु थियो। इब्राहिम अलैहिस्सलाम ऐं निमरूद जे ज़िंदगीअ खे अॻितो वञूं, छा न निमरूद इब्राहिम अलैहिस्सलाम जे लाइ कयो हूंदो, पर आख़िरी हज़रत मोहम्मद अलैहिस्सलाम जेको आख़िरी नबी आहे उन जे लाइ अबू जेल वारनि छा न कयो। धन औरतुनि जा अचे बीहारियोसि, जेतिरियूं चवे ॾियूं, सोन जा जबल पेश कयूं, खज़ाना पेश कयूं, सरदारीअ जूं पगूं पेश कयूं। हिकिड़ी महिरबानी कर असांजे मथां कहिड़ी, हिते बि क़ुरान गैर हाज़ा औ बदलहु, तुंहिंजे क़ुरान मजीद हिन मुल्क में माधान विझी छॾियो आहे, इहो क़ुरान हितां खणी खणाए छॾ, पोइ जी विच में असां तुंहिंजो हर हुकुम क़बूल कयूं। हिन क़ुरान शरीफ़ खे तूं कढ, हल्काई करे ॾे। लेकिन हुज़ूर अलैहिस्सलाम जे वजूद मसूद में नफ़्स पाक में ईअं चओ त अहिड़ो जेतिरे दाणे जेतिरो बि फ़र्क़ु न आयो, नबियनि जे वजूद में फ़र्क़ु न आहे अचो, इहो आहे नबियनि जो नफ़्स। ॿियो नफ़्स जो यानी नंबर आहे, उन जो नालो आहे नफ़्स लवामू, मलामत कंदड़ नफ़्स जा क़िस्म आहिनि। मलामत कंदड़ नफ़्स कीअं मलामत करे, जेकॾहिं कंहिंखो गुनाह थी वियो त पंहिंजे लाइ पाण उहो पाण खे मयार ॾे थुक भुजो करे, हा वड़ करे रड़ पटे त हे छा करे वेठे, कुझु न त पाण खे पाण इंसान करे। जेकॾहिं ॿियो को करे त हुन में ॿ टे ख़तरा आहिनि। हे बि ख़तरो आहे जो जहिड़ो वधी वञे, तूं छो मुंहिंजे ऐब जो जे कढ पियो आहे। हे बि ख़तरो आहे जो अनानियत अची वञे त तूं कहिड़ो पाप आहे वरी मूंखे थो चवईं। हे ख़तरो आहे जो हुनखे ऐब यानी ऐब ॿुधाइण जे लाइ मथां हुनखे गुरूर चढ़ी वञे, 100 ख़तरा पैदा थींदा। तंहिंजे करे नफ़्स लवा में जो कमु इहो आहे त पाण खे पाण मलामत करे, इहो हर मोमिन जो हुजणु खपे। जेकॾहिं गुनाह ते नफ़्स तुंहिंजो मलामत न करे त माण्हू इन कहिड़े क़िस्म जे माण्हूअ खे मोमिन ऐं मुस्लमान ई सड़े न सघिबो। लवामो लफ़्ज़ हुजे, को बि गुनाह थी वञे, नंढो गुनाह हुजे या वॾो, उहो नफ़्स पंहिंजो पाण ते मलामत करे, हे गुनाह छो थियो, न थियणु खपे। तव्हां ख़बर आहे हुज़ूर अलैहिस्सलाम जे साहिबनि सबूरनि खे केतिरा अहिड़ा साहिब या लकुण ठहियल हूंदा घरनि में, शाम जे टाइम ते
मुहासिबो कंदा पंहिंजी ज़िंदगीअ जो ॾींहुं गुज़रण जो। नेकियूं केतिरियूं थियूं, गुनाह केतिरा थिया। जेतिरा उन्हनि खे पंहिंजे ज़हन में गुनाह सम्झ में अचनि ओतिरा धक पाण खे पाण उन ढूंढकनि सां आणनि। तव्हां त जनाज़े धोपण वक़्तु उन्हनि जा निशान ज़ाहिर थिया जेके पछाड़ीअ ताईं रही जिस्म तां न सघिया। या नफ़्स कम एतिरो त हुजे। टियों नफ़्स आहे सरकश, बेहया, अमारो, जंहिंखे मोट ई न आहे। हिकु गुनाह कई, ॿियो गुनाह कई, रेडे मूं ढव न थियुसि, वरी टीवी हणाए छॾी, टीवीअ मूं ढव न थियुसि, पोइ नाचियूं बीहारे छॾी, नाचनि मूं पेट न भरियुसि, पोइ कंजरियूं न पियो नचाए, न कंजरनि मूं ढव न थियुसि, पोइ ज़ाल खे सेहो सेखारी। इहो नफ़्स आहे अमारो। नमाज़ छॾे न, पोइ रोज़े जी कान न कई, रोज़ो बि न रखी, वरी फितरा बि न कढी, फितरो त न कढी, पर उज़ा बि न कई, ईअं मग़रूर थियो वेठो आहे। तकई कंहिं ते कान्हे, हुन सां ज़ुल्म, हुन सां वेड़, हुन सां जहिड़ो। इन जी जाइ आहे जहन्नम। छो त मंज़िल आहे हिन जूं टपी शरीयत जा हुदूद जेके हो लताड़े वियो। इन नफ़्स खे सरियो वेंदो आहे सरकश, अमारो, जंहिंजे लाइ हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम फरमायो वमा उबर्रिउ नफ़्सी इन्न नफ़्स लअम्मारतुम बिस्सूइ इल्ला मा रहिम रब्बी। ताकि हिकु नफ़्स हुकुम कंदड़ आहे गुनाहनि जो। रात ॾींहुं हुनखे तूं गुनाह हीअं बीहारे ॾींदो, हे गुनाह कर, हे गुनाह। हिकिड़ो अञा पूरो ई न के इख़्तिताम ते न पहुतो, वरी ॿियो तूं बीहारींदुसि, वरी ॿियो गुनाह पूरो ई न थियो त वरी टियों बीहारींदुसि, वरी टियों अञा तई न थियो आहे वरी चोथियूं बीहारींदुसि। इहो आहे सरकश नफ़्स जो कमु। हाणे पंहिंजे नफ़्सनि जी पाण तव्हां हिसाब किताब कयो, जांच कयो त अलाह ताला असांखे लवामू नफ़्स ॾिनो आहे या सरकश नफ़्स आहे असांजो। जीअं सरकश आहे त उनखे यकदम कमज़ोर करण जी कोशिशि कयो। रोज़ा रखो, क़ुर मजीद घणो पढ़ो, मस्जिदनि में घणो वेहो, अलाह जे ज़िक्र में घणी ज़िंदगी बसर कयो। मन उहो नफ़्स तव्हांजो सरकशी तूं हटे त अलाह ताला तव्हांखे जन्नती बणाए छॾे। छो त जंहिंजो सरकश नफ़्स थियो उन जूं मंज़िलूं मटिबियूं वेंदियूं। हेॾे तक जा पहिरीं मंज़िल कहिड़ी ईंदसि? जंहिं इंसान जो नफ़्स सरकश थियो उन जी पहिरीं मंज़िल इहा थींदी जो हुनजे लाइ गुनाह हुनखे सिंगार नज़र ईंदा, ऐब नज़र न ईंदा, बार न पवंदुसि, बल्कि सिंगार सम्झंदो। जेको गुनाह कंदो हुन खां फ़रत नाच गाना, फोटू ॾिसणु, रिश्वत वठणु, व्याज खाइणु, कूड़ ॻाल्हाइणु, गिला करणु, इहो हुनखे सिंगार न सम्झ में ईंदो त मां इहो हिकिड़ो मामूली कमु सम्झंदो, इन्हनि जे लाइ हुनखे भउ ई न थींदो। इहो आहे पहिरीं मंज़िल सरकश नफ़्स जी। हिकु मंज़िल। अॻिते ॿी कहिड़ी ईंदसि? बाद में जॾहिं गुनाह हिनखे कंहिं क़िस्म जो यानी नज़र ई न आयो बल्कि सिंगार नज़र आयो त ॿी मंज़िल इन सरकश जी इहा आहे जो वरी नेकिन खे पंहिंजे लाइ वबाल सम्झंदो। निमाज़ नाले जो चवे त दौलत चढ़ी वेंदसि, इहो सरकश जी निशानी। रोज़े नाले जो चयो त पियो लिंगनि में ॻामोड़ कंदो पियो, भञंदड़ पवंदो पियो, टेॾो मेॾो थींदो। चवंदो मूंखे ॾिसो तव्हां ख़बर न आहे मां रोज़ इंजेक्शन कराईंदो आहियां, रोज़ डॉक्टर साहिब ॾे, पोइ तोड़े तप न हूंदुसि टीहर तॾहिं बि माण्हुनि जे बचाव खां, थुक बुझे खां, मयार खां बचण खां दुंगी हथ में खणी रोज़ 5 रुपया पियो फुराईंदो। डॉक्टरनि खे छा आहे, हुनखे त खपे न, थोरो इहो कची कंदव त हिनखे कुझु कोन्हे साहिब, हरू भरू थो अचे, ठीकु आहे, हुननि जी बि ख़र्ची निकिरे थी, न तो बि मयार लही पई। दोस्तो जी इहा ॿी मंज़िल आहे सरकश नफ़्स जी जो हुनखे नेकी हुन जे लाइ वबाल सम्झ में अचे। केरु रखी सघे? हिकिड़ो पियो चवे साईं मूंखे मानी जी बुख बि न लॻंदी आहे, पाणीअ जी उञ बि न लॻंदी आहे, पर भेण सां ॿीणीअ जे ॿार मारे वेंदो आहे, उन जी मोकिलणी हुजे त पोइ मां रोज़ा कुल रखी ॾियां। हाणे छा ॿीणी छा रमज़ान शरीफ़, जंहिं रमज़ान शरीफ़ जी क़ुर मजीद में खुलियल सारा, जंहिं रमज़ान शरीफ़ जी पैगंबर अलैहिस्सलाम कई वर्क तारीफ़ में भरिया आहिनि, कई हदीसूं बयान वक़्त ते मां बयान कंदुसि हली करे। जंहिं रमज़ान शरीफ़ जी इब्तिदा इंतहा बरकत ऐं रहमत ऐं मग़फ़िरत सां भरियल आहे, रमज़ान शरीफ़ खे छड़ो हुके ऐं ॿीणीअ जे आवे में माण्हू तरक करे छॾे, इहो रोज़े खे पंहिंजे लाइ वबाल सम्झे त इन खां मथे दुनिया में सरकश केरु हूंदो, बसि इन हद करे छॾी। न निमाज़ ते तकतस टाइम थो मिलेसि, न रोज़े काइम वीचारे खे का सिहत आहे, न हज काइम सुञे खे पैसो आहे। हिकिड़ी टीवी दुकान ते आहे त ॿी घर में आहे,
इतने 8,000 खर्च थी विया अज का पैसो को नहीं ग़रीब ज़कात का हिनखे हिसाब किताब कोन्हे हिकिड़ो ॿियो चए त अलाह मूंखे बि घणो ॾिनो आहे मां बि घणो कढंदो आहियां ज़कात में पोइ मां वरी खिली पियो चवांसि मूंखे बि ॿुधाए मां त भला हिसाब कंदो आहियां की न चई रब ई हिसाब न कंदो आहे बाक़ी मां कहिड़ो हिसाब कयांसि अदल हिसाब ई कढी छॾींदो मां तो काचो ॻोठी ज़कात शुरू कंदो आहियां चई ॾोहिटाण खे ॾेई वरी पोइ पुटाण खे ॾींदो आहियां बसि हिते ई पूराई करे फिटी कंदो दोस्त ईंदो तावीलात सां ताजी जिंद न छुटंदी अल्लाह तबारक व तआला हिसाब किताब वारी कुर्सीअ ते पाण वेहंदो ऐं उहो आयो एॾो ख़तरनाक ॾींहुं हूंदो जो नबियनि जे हालात ॿुधे त तूं दहलजी वञे आवाम जी त मां ॻाल्हि ई नथो कयां जेके हामला मस्तूरात हूंदियूं औरतूं या ढगा या जानवर ढगियूं जेके हामला हूंदियूं छड़ो क़यामत जो धक ॿुधी करे उन्हनि जा ॿार छणी पवंदा नास सुकारा माण्हू कुल ईअं बेहोश नज़र ईंदव वॾा या नंढा माण्हू होश में न हूंदा रब फरमायो माहूम बिसुकारा नशो कंहिंखे न हूंदो बल्कि सभिनी खे अलाह जे अज़ाब जी सख़्तीअ जो असर हूंदो जो दिमाग़ सही कंहिंजो न रहियो हूंदो सवाइ हुननि जे जंहिंजो अलाह सालिम रखे हुज़ूर अलैहिस्सलाम जन खां बि ॿिया नबी साईं बयान फरमायो त क़ब्रनि मां माण्हू नंगा निकिरंदा आशा सिद्दीक़ा उम्मुल मोमिनीन फरमायो साईं ज़ाइफ़ूं बि उगाड़ियूं हूंदियूं पाण फरमायूं हा जंहिंखे अलाह ॾके बीबी साईं ख़ामोश थी वई नबी सल्लल्लाहु जन फरमायो छा तूं तसवुर थी करे त इन मौक़े ते को माण्हू कंहिं नौजवान ॾे तकींदो थी नथो सघे हर को इन हैबत में हूंदो जो भरिसां को माण्हू हुनजे बीठो हूंदो त हुनखे महसूसु न थींदो चवंदो मां ई जेकर अकेलो महशर जे मैदान में एॾी अलाह जी हैबत तारी हूंदसि दोस्त पंहिंजी क़यामत बचायो सुहिणी कयो पंहिंजी क़यामत नफ़्स खे कमज़ोर बणाइण जी कोशिशि कयो इहो सर्कश वधी वियो तव्हांखे ऐब सबाब नज़र आया गुनाह तव्हांखे वबाल नज़र आया त हाणे 3 मंज़िल कंदो इहो ज़ालिम जो काई मंज़िल कंदो उहा कहिड़ी अथल उहा मंज़िल 3 आहे जो पाण खे ख़ल्क़ जे साम्हूं रब जी हैसियत में पेश कंदो जीअं फिरौन कयो निमरूद कयो फिरौन जो इब्तिदाई ज़मानो इहो जो गुनाह खां एतिराज़ न कयईं जेको गुनाह आयो दब जेको गुनाह आयो सरल ईअं जीअं न रोटी हज़म थी वेंदी आहे ईअं परवाह ई न थी ॿिए नंबर जी मंज़िल इहा आहे जो नेकिन खे पंहिंजे लाइ वबार सम्झो हाणे मूसा अलैहिस्सलाम आयो न हुन खां मसवाड़ घुरण आयो न हुन खां पीराणो ॾन वठण आयो न वीचारो को चटी हुनजे मथां विझण आयो रब तबारक व तआला मूसा अलैहिस्सलाम खे फिरौन सां ॻाल्हाइण जी तरबियत पाण ॾिनी आहे कई ॾिनी जो अल्लाह कई तरबियत ॾिनी जो मूसा चइजी माल बि घणो अथसि नौकर ऐं लश्कर बि घणो अथसि वेठो आहे तख़्त ते मॻीअ में हाणे जे तूं जलाली मुड़ुस ते जलाल ज़ाहिर कंदे त मथां हुनखे तबियत ते बार पइजी वञे न सही सघे तंहिंजे करे कूला लहू कौलन लय्यना हारून अलैहिस्सलाम बि साण हले थो वारे ते ॻाल्हाए जो हिकिड़ो थोदो थी पए त वरी ॿियो ॻाल्हि खणी वञे पर ॻाल्हाए जो सफ़ा बिल्कुलु नरमीअ सां जीअं चिड़ हुनखे न अचे होॾो रब जी तरबियत मिलियल आहे होॾो हक़ जो पैगाम खणी आयो आहे त जवाब मूसा अलैहिस्सलाम खे कहिड़ो थो ॾे अना रब्बुकुमुल आला हे 3 मंज़िल आहे नफ़्स इहो नफ़्स सिर्फ़ु फिरौन जो न आहे इहो नफ़्स सिर्फ़ु निमरूद जो न आहे इहो नफ़्स सिर्फ़ु यज़द बादशाह जो न आहे इहो नफ़्स सिर्फ़ु अबू जहल जो न आहे हर एक सरकश जो इहो नफ़्स बणी सघे थो जंहिं पहिरियों 2 मंज़िला तय कयूं त 3 मंज़िल नफ़्स जी इहा आहे तंहिंजे करे महिरबानी करे गुनाहनि ते जुरत न कयो लेकिन हल्के गुनाह वारे खे न चओ हिकिड़ी ॿी अजब अहिड़ी ॻाल्हि मां ॿुधायां गुनाहगार गुनाह त करे थो पर उन में वरी 5-7 ॿियनि खे बि शामिल कंदो आहे इहो तव्हां ॾिठो आहे ॾाढो वरियाम जो घर में हुको दुखाए त जॾहिं सॼी आटे खे वज़मड़ो पीआरे ॾियां था त वेठल वारनि खे पाण 2 फूकड़ा ॾेई वरी ॿियनि खे ॾींदो सभई हाल में कनि साहिब
जो सिगरेट पिए तो वो पाकेट खुलियल हूंदो वरी कचहरी के पेश कंदो वेंदो त हिते गुजरी सभु कढनि केॾो वॾो वॾी जुरत आहे केॾी वॾी नालाइकी बेहयाई आहे असांजी अॻ में त गुनाह करणु ई न खपे पर जेको करे त उन खे छपाए करे हया त करे कुझु शर्म त करे अल्लाह तबारक व तआला के हयादार बानू पसंद हूंदो आहे जंहिंमें ज़रा पुरदा लज हूंदी आहे उन जो रब बि हया कंदो आहे छो त सतारुल उयूब हुआ माण्हू वरी चवंदा आहिनि त हे त हल्किड़ो गुनाह आहे हीअ त बिदअतड़ी आहे हिनखे वॾी बिदअत ऐं गुनाह जो भउ आहे बिदअतड़ीअ ते त हिनजी तक ई कान्हे हुज़ूर अलैहिस्सलाम फरमायो कुल्लु बिदअतिन ज़लालतुन व कुल्लु ज़लालतिन फिन्नार हर बिदअत गुमराही आहे ऐं हर गुमराही जेका आहे माण्हूअ खे जहन्नम में पहुचाईंदड़ आहे तंहिंजे करे नंढी वॾी बिदअत खां गुनाह खां पाण खे बचायो मता तव्हांजो नफ़्स सर्कल थी वञे पोइ कब्ज़े में करे न सघो इंसान जो नफ़्स कब्ज़े खां जॾहिं निकिरी वेंदो त पोइ इंसान थी पवंदो बेवस अल्लाह ताला तव्हां असां मुस्लमाननि खे शल हया नसीब करे आमीन चओ नारे तकबीर शुक्र थियो जो अल्लाह ताला पंहिंजे फज़ल ऐं करम सां ज़ियालकुम साहब खे मोकिलियो जो कम अज कम रमज़ान शरीफ़ जो त एतिराम थियो अॻिते त जेकी भाग हूंदा सो थींदो है न त अॻे बस ते कुझु सुमर मुला न चढ़े ॿीं पियाक ॿीणी पी वरी रोमड़ा सुमर जे मुंहं में त मर इहो रोज़ो मकरू थिएसि नेक वक़्तु वीचारो रोज़ेदार साड़ीअ ते छेड़ण जो हूंदो तामो बि कॾहिं पाकिस्तानी रेडियन में अज़ान ॿुधी अल्लाह ही महीनो असां सॼी ज़िंदगीअ में हिन साल वारो रमज़ान जो एतिराम कंदे मुकमल ॾिठो अथसि दुकान मुकमल बंदि आहिनि हर शइ महफूज़ आहे हर एक जे मथां एक्शन था खजनि मुकमल पाबंदी रखी वई आहे अल्लाह ताला जे फज़ल ऐं करम सां हीअ आगाज़ आहे मंज़िल इंशाअल्लाह आख़िरी इस्लाम जे मुकमल कानून जी थी दुरूद शरीफ़ पढ़ो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मुहम्मदिन नबील उम्मी व आलिहि व असहाबिहि व अहलि बैति अजमईन व बारिक वसल्लम बहरहाल मसइलो इहा त अल्लाह तबारक व तआला शला सां के मलामत कंदड़ नफ्स नसीब फरमाए जॾहिं हाणे तव्हां हिकिड़ी ॻाल्हि से छॾिया जॾहिं माण्हूअ जो नफ्स सरकश थी वञे त उहो कीअं कमज़ोर कजे इहो इलाज ॿुधायो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जॾहिं तव्हांजो नफ्स कब्ज़े खां निकिरी वञे त बुख घणी ॾियोसि रोज़ा घणा रखायोसि हीअ रोज़ो चटी ऐं वबाल नाहे फरमाए कुतिबा अलैकुम सियाम कमा कुतिबा अलल लज़ीना मिन क़ब्लिकुम हे रोज़ा तव्हां ते ईअं फ़र्ज़ कया विया आहिनि जीअं अॻियनि ते फ़र्ज़ कया विया इहे रोज़ा अव्हांजे फ़ाइदे जे लाइ आहिनि इहे रोज़ा तव्हांजे बीमारीअ जे इलाज लाइ आहिनि इहे रोज़ा तव्हांजी परहेज़ जे लाइ आहिनि इहे तव्हांजे रोज़ा रूह जी टेक ऐं मदद बणिजी आया आहिनि इहे रोज़ा तव्हांजे नफ़्स जे कमज़ोरीअ जे लाइ आहिनि हुज़ूर अलैहिस्सलाम फरमायो वधि में वधि जेकॾहिं नफ़्स खे धकु ईंदो आहे त बुख ऐं उञ जे करे ईंदो आहे बसि न मार खोटिजे हिकिड़ो हिकिड़े खे गार ॾेई त ॾिसे सुभाणे वरी मोटाए उहो 10 गारी मुंहं ते ॾींदुसि नफ़्स में ज़िद्दियत आहे न हिकिड़ो कंहिंखे लठ हणे त ॿियो वरी 5 लठ मीड़े छॾींदुसि हे इंसान में फितरती तरह सां ज़िद ऐं इनाद ऐं गुरूर रखियल आहे इन नफ़्स खे कमज़ोर बणाइण जी आख़िरी मंज़िल बुख आहे बुख ॾियोसि पोइ लीड़ थी पवंदो पोइ वेंदो ईअं शिकस्त खुर्दा थींदो वेंदो कमज़ोर थींदो वेंदो साईं खे चवनि रूह ताक़त वारो थींदो अल्लाह ताला पोइ पंहिंजे बानी खे नवाज़े ऐं नफ़्स कमज़ोर बणाए हुनखे इस्तेदाद इबादत जी नसीब लियाकत ऐं मलको पैदा कंदो पोइ वॾो हिकिड़ो आबिद बणिजी जन्नत जे लाइक़ थी वेंदो दोस्तो अल्लाह तबारक व तआला रूह खे ताक़त जूं शयूं मुहैया करे ॾिनियूं आहिनि पहिरीं रूह जी खुराक क़ुरान शरीफ़ फरमाया अला बिज़िक्रिल्लाहि तत्मइन्नुल क़ुलूब तव्हांखे ख़बर हुजणु खपे तव्हांखे यादि करणु खपे तव्हांखे यकीन हुजणु खपे त वधि में वधि इत्मीनान ऐं आराम दिलि खे ॾियाराइण वारो क़ुरान शरीफ़ अल्लाह जो ज़िक्र आहे बसि इन सां माण्हू जो रूह ताक़त वारो बणिबो ज़िंदगीअ जो आराम नसीब थींदुसि जेको रूह वधी वियो
खुराक मिली हुयसि, ताक़त मिली हुयसि, पोइ इहो बि थी सघे थो हज़रत इमाम मालिक साईं फरमायो मुंहिंजे रूह खे ताक़त मिली, मां 99 दफ़ा अलाह ताला जी हिन जान में रूबरू ज़ियारत कई, रूह वधी वियो, ताक़त वारो थी वियो। अल्लाह तबारक व तआला शरता असांखे क़ुरान मजीद सां निस्बत नसीब फरमाए, आमीन चओ। असुर इंसान जी पैदाश भी इन लाइ तो मज़हब जे किताब सां निस्बत क़ाइम करे। उन ज़माने मूसा अलैहिस्सलाम जे ज़माने जे माण्हुनि खे तौरात सां क़ाइम करणी, ईसा अलैहिस्सलाम जे ज़माने जे माण्हुनि खे इंजील शरीफ सां निस्बत रखणी, हज़रत मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी उम्मत खे क़ुरान सां निस्बत रखणी आहे। छो जीअं मां तव्हांखे ॿुधाए चुको मुंड में त बग़ैर रोशनीअ जे तव्हांखे ई काथो मज़ो न ईंदो आहे, त अंदर जी जेका रूह जी सम्झ किसे खे मंज़िल आहे उन जे रोशनीअ जो सबबु क़ुरान शरीफ आहे। जेसिताईं क़ुरान न पढ़बो, क़ुरान न ॿुधबो, तराविया न पढ़बियूं, हाफ़िज़नि सां तालुक़ न रखबो, क़िराअत न कबी, रूह ऊंदे में हूंदो ऐं उहा ऊंदाई हुन जे लाइ बेचैनी जो सबबु बणबी ऐं बेचैनी जे करे माण्हू जी ज़िंदगी बेआराम थी वेंदी। अलाह ताला असांजे रूह खे क़ुरान सां मुनवर बणाए। अंदरि हिकिड़ो माण्हू दिलि खे चीरे हॾियूं भञी ऐं बल्ब लॻाए छॾे, हेॾो बैटरी बि नंढड़ी हथ में खयो घुमे, उहा बटन स्विच ते पियो बल्ब ॿरे, इहो बल्ब काराइतो थींदो, इन सां का मार्फत मिलंदी? थी नथो सघे। कई क़िस्म जी ॿी रोशनी अंदरि कारआमद न आहे सवा क़ुरान शरीफ आसमानी किताब। अल्लाह तबारक व तआला तॾहिं क़ुरान मजीद खे नूर सॾियो आहे, फरमाए थो अंज़लना इलैकुम नूरम मुबीना, फरमाए थो मां वाॾे खुलियल नूर मोकिलियो आहे जंहिंजी कंहिं बि ज़माने में रोशनी लिकियल न आहे। ॿिए जाइ ते फरमाई क़द जाकुम मिनल्लाहि नूर, नूर आयो आहे तव्हां ॾे। साईं कहिड़ो नूर आहे? चंड खे बि कॾहिं नूर सॼियो अथई, ॿियूं बि शयूं चिमकंदड़ नज़र थियूं अचनि, वाह तफ़सीरी आहे। फरमाए थो क़द जाकुम मिनल्लाहि नूरुन व किताबुम मुबीन, अची चुको आहे तव्हां ॾे मुंहिंजे तरफ़ां नूर, याने किताब क़ुरान शरीफ़ जेको सदाई खुलियल आहे, जंहिंजे खुलियल रोशनीअ मूं तव्हां विञायल शइ हलई हासिल करे सघो था। फर्ज़ कयो मस्जिद में हर कंहिं मुख़्तलिफ़ जायुनि ते जुतियूं रखियूं आहिनि, हर कंहिं मुख़्तलिफ़ जायुनि ते पंहिंजा सामान ऐं टपड़ रखिया आहिनि। हाणे ओचिता बल्ब विसामी वञनि, पावर थी वञे बंदि, आंधारी वञे शाह जी, ॿियो ख़बर परेशानी थींदी जुती हलाइण में किरनि न, अलाए किथे आहे, अलाए कंहिंजे कुंड में आहे, अलाए कीअं टपड़ लभे, आंधारी जो थी वई। पर जे रोशनी आहे हर कंहिंखे पंहिंजो पंहिंजो टपड़ जाइ ते सुझे थो ऐं खणण में देरि न थींदसि। अल्लाह तबारक व तआला क़ुरान शरीफ़ खे रोशनी करे मोकिलियो आहे। अफ़सोस इहा जो हिन क़ुरान शरीफ़ जी रोशनी हर जाइ ते हर वक़्तु खुलियल आहे, असां पंहिंजो विञायल ईमान अञा ताईं लही न सघिया आहियूं हिन क़ुरान जी रोशनी में। केतिरा अहिड़ा माण्हू आहिनि जिन खे बराए नाम त कलमो हासिल थियो आहे पर मुकमल ईमान पंहिंजो न बणाए सघिया। अल्लाह तबारक व तआला हुकुम कयो आहे त तव्हां ईमान खे कामिल बणायो, तॾहिं तव्हांजो ईमान काराइतो बणबो। अल्लाह ताला खे कामिल शइ पसंदि आहे, भई तव्हांखे नाक़िस शइ पसंदि आहे। हिकिड़े माण्हू खे दरवेश साहिब चोलो ठाहे ॾे पर कमीज़ सॼी कंप्लीट तयार हुजे, हिकिड़ी बांह सड़ो न लाती अथईं, इहा पाईंदो को साहिब, को हाजी साहिब, को वरेरो साहिब, को मौलवी साहिब, हल बि कॾहिं घुमंदो हुते ॿिया सॼा ठीकु ठाक अथसि गड़बड़ कंदो। दोस्त हर हिक खे कामिल शइ थी खपे त अलाह खे बि कामिल ईमान थो खपे। अलाह असांखे कामिल ईमान नसीब फरमाए। अल्लाह तबारक व तआला फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनु दुखुलू फिस्सिल्मि काफ़ा, ऐ ईमान वारो तव्हां पंहिंजे दीन खे बदनाम न कयो। रूए ज़मीन जे अध्ययन खां आला ऐं अफ़ज़ल अव्हां जो दीन आहे, सॼे मुल्क जे मज़हब खां आला ऐं अफ़ज़ल अव्हां जो मज़हब आहे। रूए ज़मीन जे किताबनि खां तव्हांजो किताब ऊचो ऐं आला आहे। फरमाए थो लियुज़हिरहू अलद्दीन कुल्लिही, इन लाइ त मां मोहम्मद करीम खे क़ुरान मजीद ॾेई नबी बणाए मोकिलियो त त सभिनी दीननि जे मथां पैगंबर जो दीन ग़ालिब थिए।
जॾहिं सभिनी ते ग़लबो असांजे दीन खे आहे ऐं उहो दीन असां कामिल हथ न कयूं, छड़ो अधूरो हथ करे विझूं, मानीअ जहिड़ी शइ बि को अधूरी न खाईंदो आहे, रव करे खाईंदो आहे। तूं वधाए खाईंदो त अलाए मंझंदि मिले न, अलाए मुरासूमर असांजी मंज़िल आहिनि उहे सफ़र में वग़ैरह वधीक हुजनि त जीअं मंझंदि किथे न मिले त लखा न पवे, ईअं न कंहिं खुटाए खाधी आहे। हर को मानी वधाए खाऊं, पाणी वधाए पीऊं, लटा स्पेयर में खणूं, हर चीज वधीक वधीक आहे, हर शइ वधीक वधीक आहे, ऐं ईमान छड़ो निमाज़ में ई बंदि आहे, बसि लॻी त खोड़ा था। ऐं रोज़ा वरी 27 आख़िरी जुमे में बंदि, रोज़ा रखे थो चईं आराम कंदो रखंदासीं कॾहिं चई बसि आख़िरी जुमे ते ॿियो 27 ते बसि लॻा त खोड़ आहिनि ॿ वधीक मां बीमार आहे। पोइ बीमार हुए त पोइ हिननि में के चाक थी वई ॿिनि रोज़नि में भला, पर जे कंहिंजो नसीब भलो थी पए ऐं 27 बि साॻी हुजे ऐं वरी आख़िरी जुमो बि साॻियो ॾींहुं थी पए, पोइ त हिक रोज़े में हिनजो साल आसानी सां कामयाब थी वियो। केतिरो माण्हुनि खे ईमान जी कमज़ोरी आहे, बते यार को बहाना ॻोल्हींदो, अलाह फरमाए थो या अय्युहल्लज़ीना आमनू, इस्लाम में पूरे जा पूरा दाख़िल थी वञो। ईअं न थिए त हिकिड़ो कमु कयो ॿियो कमु न कयो, इहो अहिड़ो पूरो इस्लाम रब खे बि पसंदि न आहे। छा ख़बर आहे सिद्दीक़ अकबर जे ज़माने में ॾिसो ॿुधो, हिकिड़े माण्हू उठ जे डांस जे रसनि जी ज़कात न पे ॾिनी त सिद्दीक़ अकबर जंग करणु पियो, छो त कामिल मोमिन हुनखे बणायो हो इन जे करे, जेको हुन सां दुश्मन न हो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे कंहिं शिकायत पुॼाई त के माण्हू से घरनि में निमाज़ था पढ़नि, भई आराम बि के पढ़ंदा हूंदा, केतिरा आदती वीचारा, केतिरा नफ़ीस तबव, आदती न चवां ॾोह जो कमु न थिए मथां नाराज़ को, केतिरा नफ़ीस मिज़ाज वीचारा ज़ोर जी निमाज़ खणी घर पढ़ी छॾींदा आहिनि, उस जे दफ़ो केरु निकिरे ॿाहिरि। ख़ुदा फरमाए थो नफ़ीस तबाह वारनि खे ॿुधायो त कुल नार जहन्नम अशद्दु हर्रा, अॼु त थोरे मामूली सिज वारी गर्मीअ खां परहेज करे छपीदा घरनि में वेही मतां जहन्नम जी तेज़ गर्मी तव्हांखे पसणी पए, पोइ केरु काथे छपंदव। नारे तकबीर, अल्लाह तबारक व तआला तव्हां असां मुस्लमाननि खे ईमानी गैरत ऐं जज़्बो नसीब फरमाए। पंहिंजे अकाबरीन जी ज़िंदगीअ खे ॾिसो, औलिया इज़ाम खे ॾिसो, उनजी तारीख़ां पढ़ो, उलमाए हक़ जे तारीख़ खे ॾिसो, असहाबनि सबूरनि जी ज़िंदगीअ खे नज़र में आनियो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे इहा शिकायत पहुती त साईं के माण्हू घर में निमाज़ था पढ़ी छॾनि, पाण फरमायूं जेकॾहिं घरनि में नंढड़ा ॿार न हुजनि, कोई ज़ाइफ़ूं न हुजनि, मज़दूर माण्हुनि जो मूंखे ख़तरो न हुजे त अहिड़े सुस्त माण्हुनि जा झुगा जेकर मां बाहि सां साड़ाए छॾियां। एतिरी इहे भई कावड़ जा लफ़्ज़ आहिनि कि न प्यार जा, कहिड़ो गुस्सो हुज़ूर साईं खे तो सदमो थियो। अल्लाह तबारक व तआला बि अहिड़े कमज़ोर मोमिन खे मयार कई आहे, फरमाई फवैलुल लिल मुसल्लीन अल्लज़ीना हुम अन सलातिहिम साहून। इहो माण्हू बि वैल खां बची नथो सघे जेको निमाज़ सुस्तीअ सां थो अदा करे, पढ़े त थो पर सुस्तीअ सां, यानी निमाज़ जहिड़े दीन जे कम में रब खे सिर्फ़ सुस्ती बि पसंदि आहे। जॾहिं त हिकिड़े दीन जे हिकिड़े कम में अलाह खे सुस्ती पसंदि आहे त तर्क दीन जो कीअं अलाह पसंदि कंदो। ख़ुदा करे असां कामिल मुस्लमान थियूं, हर नेकीअ जो कमु असांखे नसीब थिए, आमीन। दोस्त असहाबनि सबूरनि जी ज़िंदगी शरीयत जो हिसो बणिजी वई, इहा तव्हां ख़बर हुजणु खपे, छो त उहे कामिल मुस्लमान हुआ, हुननि जो को बि जुज़ो कमज़ोर न हो। निमाज़ जे पासे ॾिसो त साहब सबूरा पहिरियों नंबर, रोज़नि जे पासे ॾिसो त हुज़ूर अलैहिस्सलाम जा साहब पहिरियों नंबर, ख़ैरात ऐं सखावत जे पासे ॾिसो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा साहब सबूरा नंबर खणी बीठा आहिनि। को जो ख़ैरात जो थिए त को अधु खणी अचे, को 3 सां खणी अचे, को चौथो हिसो, सिद्दीक़ जहिड़ो सखी हर मेड़े अची खणी रखी। बाल बुज़ुर्गनि बयान फरमायो आहे, पोइ अलाह तो ॼाणे हक़ीक़त खे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खिली वेठा सिद्दीक़ अकबर जे अचण खां बाद। अबू बकर सिद्दीक़ पुछा कई छो साईं खिली वेठो? फरमायूं जंहिं लिबास में हाणे तूं मुंहिंजे अॻियां वेठो आहे, इन लिबास में जिब्राइल बि अची अॻितो मलबूस थी वेठो आहे। खजीअ जे फरान जा टाका, खाबर जूं चटियूं, खाबर जो गेतलो, छिगल टोपड़ी,
इन लिबास में मुझे तो जिब्राइल नाज़िल थियो आहे छो त वक्तन फवक्तन हुज़ूर अनवर अलैहिस्सलाम ते जिब्राइल नाज़िल थींदो रहंदो हो वक़्त तक़ाज़ा जे मुताबिक़ क़ुरान मजीद खणी ईंदो हो ऐं उन्हीअ जी आमद जा कई तरीक़ा हुआ कॾहिं कंहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो जिब्राइल अमीन ईंदो हो का सिलसिलतुल जर्स जीअं फर्श ते ज़िंदगी उघिलजे त किड़किड़ जो आवाज़ थिए ईअं आवाज़ साहिबनि सगोरनि खे ॿुधण में ईंदो हो का शइ नज़र न अचे झट खां पोइ जो ॾिसनि त उहा सिलसिल बंदि थी वञे ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पघे जी पाणी थी वञनि सर्दीअ जे मौसम में पाणी थी वञनि अर्ज़ु कंदसि हेठा असां डोड़ा ऐं कंबल वेही वेठा आहियूं तव्हां लटा त परे उछलिया आहिनि पर पघर जी पाणी थी विया हो छो भला तव्हांखे ख़बर न हुई पुट इहो ख़लको न ॿुधो अचे ॿुधोसीं बि चई जिब्राइल अमीन क़ुरान मजीद खणी आयो उन्हीअ जो ॿार पइजी वियो सर्दी विसरी वई बदन में पघर अची वियो तव्हां क़ुरान मामूली सम्झो आहे वॾी ॿार वारी शइ क़ुरान मजीद आहे को अखियुनि सां ॾिसे क़ुरान मजीद खे सारी सगोरा फरमाईंदा कॾहिं कॾहिं हलंदे हलंदे सफ़र में हुज़ूर अलैहिस्सलाम जन ॾाची ते सवार हूंदा जिब्राइल अमीन अची वञे त साईं जन जी ॾाची झुकी वेंदी हुई असां हैरान थी वेंदा हुआसीं 5 मिंटनि जे वक़्त खां बाद वरी ॾाची उथे पर जेॾो पघर हुज़ूर साईं खे ओॾो पघर ॾाचीअ सगोरीअ खे साईं छा थियो ॾाचीअ खे पुट चई जिब्राइल अमीन क़ुरान मजीद खणी आयो हिते ॾाचियुनि जो कमु आहे जो क़ुरान जो ॿार झले सघनि वीचारी पंहिंजी वई हुज़ूर फरमायो कॾहिं कॾहिं देयत कल्बी जे सूरत में ईंदो हो देयत कल्बी को साहबी हो अची वेही रहे गोड़ा वञी झुड़ करे वेठो वज़ीफ़ो कर पढ़े क़ुरान जूं आयतूं ॿुधाए उथी वञी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुछा फरमाइनि साहबियो ख़बर आहे केरु वेठो चइसि असांखे कहिड़ो पतो पाण फरमायो जिब्राइल अमीन क़ुरान मजीद खणी आयो तव्हांजो भाउ हाणे उथी वियो तव्हां अॻे न ॾिठो वरी ॿीहर अचे त ॾिसजो चिता इहो जिब्राइल अमीन अथव नारे तकबीर नारे साहबा जिंदाबाद त दोस्त अज़ीज़ो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो खिली करे त अॼोके ॾींहं जी आमद जिब्राइल जी निराली आहे चइसि छो पाण फरमायो सिद्दीक़ अकबर जे लिबास में तूं मलबूस थी आयो आहे कहिड़े लिबास में आयो ख़बर जूं हुयसि चटियूं खजीअ जे फरान जा हुयसि टाका ख़बर जो हिकिड़ो शिगल गेतरो चपोटड़ो गोॾ गोॾनि ताईं शिगल टोपड़ी मथे में ॿियो अलाह जो नाम मां चई जिब्राइल खां पुछा कई त तूं इन लिबास में छो आयो आहे फरमाई साईं मां शरो न आयो आहियां 7 आसमाननि जा मलाइका अल्लाह जे हुकुम सां इन लिबास में इन जो रब फरमायो त प्यारे में प्यारो अबू बकर सिद्दीक़ मोहम्मद करीम जो साहबी सभु शइ ख़ैरात करे इन लिबास में हुज़ूर जा ॾोयो आहे मता पैगंबर जे दिलि ते बार पए त मुंहिंजो महबूब ऐं प्यारो अबू बकर केॾो नाज़ुक कमज़ोर बणिजी मोचारो लिबास पाया हुआ तंहिंजे करे जिब्राइल उन्हीअ जे एज़ाज़ में तूं बि उहो लिबास पा त पैगंबर जे दिलि तां बार हल्को थिए हुज़ूर जे दिलि ते अलाह बार न सहंदो हो जो बार तॾहिं हर जाइ ते क़ुरान मजीद में अलाह ताला पैगंबर खे हर जाइ ते फरमायो ला तहज़न गणती न कर गम न कर तुंहिंजो गम करण जो ज़रूरु कहिड़ो आहे तूं पंहिंजो मसइलो हलाईंदो रहो मस वधीक मुंहिंजी ज़िमेदारी आहे दोस्त अज़ीज़ो असहाबनि सगोरनि जी ज़िंदगी शरीयत जो हिसो बणिजी वई तव्हां ख़बर आहे ज़ाइफ़ां हिकिड़ियूं काठीअ जी मुड़ी ठाहींदियूं आहिनि शहरी माण्हुनि खे ख़बर न हूंदी काठी नंढियूं नंढियूं सिनी हिते खालड़ जा टुकर हथ कंदियूं आहिनि ज़ाइफ़ां या को ॿियो तरीक़ो थांवनि जे कुखनि में बि ॼमी वेंदो आहे ॾुध पोइ उहो कंदो आहे धप पोइ जे खीर विझिजे उन थां में त हिकदमि खरी वेंदो पोइ ज़ाइफ़ां सगोरियूं सफ़ा करण जे लाइ हेतिरियूं हेतिरियूं काठियुनि जा टुकर या पथरियूं हथ करे उन खे अहिड़ो मुई हणंदियूं आहिनि त कुखियुनि थांवनि जे मुंहुं हेठों बि उहा शइ गंद भला निकिरी अचे त साफ़ थी पए ठिकर जो थांव अक्सर करे अल्लाह तबारक व तआला फरमाए थो जीअं तव्हां जूं औरतूं घरनि में थांव सफ़ा करण जे लाइ मुई ठाहींदियूं आहिनि इन खां वधीक मां साहिबनि सगोरनि जे कल्ब साफ़ करण जे लाइ मुई चार करे छॾी आहे जंहिं मुईअ सां मां कल्ब धोई छॾिया तमामु जंहिंमें का मेर कुचेल गंद रहियल न आहे फरमाए थो लाइकल लज़ीन इम्तहनल्लाहु क़ुलूबहुम लित्तक़वा ये उहा जमायत आहे ये उहो जथो आहे ये उहा पैगंबर पाक जी उम्मत आहे जंहिंखे अल्लाह तबारक व तआला आज़मायो आहे इम्तिहान वरितो आहे जंहिंजो अल्लाह तबारक व तआला 12
छाजे बारे में इम्तिहान वरितो अथई फरमाई लितक़वा परहेज़गारीअ जे बारे में सब चो असाब सगोरा मुत्तकी ऐं परहेज़गार हुआ ये चओ असाब सगोरा जेकॾहिं परहेज़गारीअ जे मथां को अंगुष्ठ नुमाई कंदो त रूए ज़मीन में परहेज़गार जो वजूद ही न रहंदो। इन्हनि खां मथे को परहेज़गार पराई शइ त छॾ पर पंहिंजनि जो बि एतिरा हर चीज जो इतिहाद कनि त हलाल मतां हराम हुजे मतां हीअ पराई शइ हुजे मतां हिन में अलाह नाराज़ थी वञे मतां हिन में कंहिंजो जिस्म यानी हिसो गॾियल हुजे एतिरो एहतियात कंदा हुआ। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो दुरूद शरीफ पढ़ो बोलंदा अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मुहम्मदिन नबील उम्मी व आलिहि व असहाबिहि बारिक वसल्लम। नबी करीम अलैहिस्सलाम जन फरमायो त मां कई दफ़ा चेक कयो आज़मायो तजुर्बो कयो ॾिठुमि वाठुमि लेकिन मुंहिंजे साहिबनि में मूंखे कंहिं क़िस्म जो नुक्स नज़र न आयो। चओ जिन साहिबनि में नबी करीम खे नुक्स नज़र नथो अचे हाणे उन्हनि जे मथां नुक्स साबित करणु इहो हिकिड़ो नऊज़ बिल्लाह ईमान खां पाण खे ख़ारिज करणो आहे। नारे तकबीर हक़ है ओ तोरी मां हिकिड़ी तव्हांखे पछाड़ी में बि ॻाल्हि करे छॾींदुसि त असाब सगोरा असांजे लाइ मोहतरम शख़्सियतूं आहिनि वॾे में वॾी असां वटि इज़त आहे पर जेकॾहिं का तव्हांखे ख़िलाफ़ अक़ीदत जे ऐं कंहिंखे ख़िलाफ़ अज़ू इस्लाम जे रविये जे का अहिड़ी चीज नज़र अचे त बर्दाश्त जो पाण में मादो रखिजो। छो त माण्हू के अहिड़े क़िस्म जा पैदा थियल आहिनि या पैदा कया विया आहिनि जेके मुल्क में मज़हबी ऐं खाना जंगी पैदा करणु घुरनि था। अल्लाह ताला असांखे इन जंग जो ई खाना जंगी ऐं मज़हब जी जंग खां बचाए असांखे पंहिंजे मक़सद में कामयाब बणाए। तव्हांखे यकीन हुजणु खपे त असां तव्हां खां वधीक असाबनि सगोरनि जो मुहाफ़िज़ अल्लाह तबारक व तआला आहे। चओ अल्लाह ज़िम्मेदार आहे। नबी करीम खे ज़िम्मेदारी ॾिनी हुज़ूर अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला साहिबनि जे बारे में ऐं तसली ॾिनई हेॾो अल्लाह ताला नबी करीम जे दीन जे वधाइण जे लाइ हिकु पासे ॾों पंहिंजी ताक़त पेश कई ॿिए पासे ॾों साहिबनि जी ताक़त मिलाए ॾिनी न अल्लाह ताला फरमायो हस्बुकल्लाहु व मन इत्तबाक मिनल मुमिनीन। ऐ पैगंबर तुझे प्रोग्राम खे कामयाब करण जे लाइ तुझे प्रोग्राम खे आम करण जे लाइ तुझे मक़सद खे दुनिया ताईं पहुचाइण जे लाइ हेॾो मां अल्लाह जी तोखे ताक़त आहे मां काफ़ी आहे ॿिया साहिबनि सगोरनि जी जमात तोखे काफ़ी आहे। जीअं मां तोखे न छॾे सघंदुमि तीअं साहिबी बि तोखे न छॾे सघंदा। अल्लाह ताला पंहिंजी ऐं साहिबनि सगोरनि जी हुज़ूर खे तसली ॾिनी आहे। दोस्तो अल्लाह तबारक व तआला खे एतिरा त प्यारा जंहिं जाइ ते पंहिंजी तस्दीक ॾिनी अथई उन जाइ ते साहिबनि जी बि हुज़ूर खे तस्दीक ॾिनी। तंहिंजी माना अल्लाह ताला खे प्यारा आहिनि अल्लाह ताला हुननि खे यानी ईमानदार समझी नबी करीम खे दिलजा ॾिनी आहे। असांजो अक़ीदो ईमान आहे त अल्लाह ताला हुननि जो ताफ़ुज़ ज़रूर फरमाईंदो। तव्हां पंहिंजे तबियतनि खे कंट्रोल में रखिजो इंशा अल्लाह ताला ज़मानो तव्हांखे साबित करे ॾेखारींदो। छा तव्हां खां तारीख़ विसरी वई आहे इब्राहिम अलैहिस्सलाम ऐं मूसा अलैहिस्सलाम जी जंहिं मूसा अलैहिस्सलाम खे मुहाजिर करे शहर में तरायो वियो हो रहण जे लाइ बि इजाज़त न हुई। जंहिं मूसा अलैहिस्सलाम खे मिस्र जो मकीन करार न पियो ॾिनो वञे इकामो बि न पियो मिलेसि। तूं रवी न बाबा तूं इनकलाबी माण्हू आहे तो में तुझे गुफ्तगू में असांखे ख़तरो तो महसूस थिए तुझे हिते रहण में असांखे दुश्वारियूं पैदा थींदियूं माहौल में गड़बड़ ईंदी तूं निकिरी वञ। मूसा अलैहिस्सलाम लाचार थी निकितो। हाणे मूसा अलैहिस्सलाम जो निकिरणु संदसि ईमान ऐं इस्लाम ऐं नबूअत जे तरक़ीअ जी मंज़िल हुई। जो तरक़ीअ जी इहा आख़िरी मंज़िल हुई हितां तरक़ी थियणी हुई। बाल मुफ़स्सिरीन लिखियो आहे जेकॾहिं मूसा अलैहिस्सलाम हिजरत करे न निकिरे हा त तख़्त फिरौन जे ते वारस न बणिजी सघे हा। निकितो
फिरौन जे तख़्त जो वास बढ़ियो छो त इन्हीअ जे फतह जी मंज़िल वञी नील नदी बणी न फिरौन ओॾे वञी हा न उते लुड़े हा जॾहिं मूसा अलैहिस्सलाम अॻिते वियो दरिया सामने आयो लठ जे इशारे सां विच में सुपर हाईवे रोड ठही वियो मूसा अलैहिस्सलाम गुज़र करे वियो फिरौन जी वारी आई उतो गुज़र करण जी अल्लाह ताला ने नील खे हुकुम कयो मिलण जो वो अहिड़े अंदाज़ में मिलियो जो फिरौन जे सारे लश्कर में न घोड़ो ज़िंदा रहियो न माण्हू ज़िंदा रहियो न निशानी का ज़ाहिर थी सवाइ फिरौन जे जिस्म जी हाणे मूसा अलैहिस्सलाम खे हुकुम थियो त अॻो तुंहिंजे लाइ 2-3 ॾींहं अॻु में मिस्र जी सरज़मीन तंगी तोखे शाबज़ आहे बुर्दबारी खां कम वरितुई तामुल खां कम वरितुई तो वारी बुर्दबारी हाणे हद कई आहे हाणे ॿिए पासे ॾों भराणी जा तो मोटी अचु तख़्तगाह ख़ाली पियो आहे कब्ज़ो करे अची वियो तूं नबी बि बणिजी वियो न बणियो वेठो आहे बादशाह बि बणिजी वियो नजालहुम अइम्मतुम व नजालहुमुल वारिसीन जो मतिलबु इहो आहे हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको असांजो सिधो सो नबी आहे ॿिया बि असांजा नबी आहिनि सभिनी ते असांजो ईमान आहे पर असांजो सिधो सो वास्तो कंहिंसां आहे सभु चयो हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शरीयत असांखे पैगंबर जे ते हलणो आहे हुकुम असांखे रसूलुल्लाह जो मञणो आहे इताअत असांखे पंहिंजे पैगंबर सोने जी करणी आहे उन हुज़ूर अलैहिस्सलाम सब्र खां कम वरितो तव्हांखे ख़बर आहे सुलह हुदैबिया में छा पियो थियो साहिब जुरत ईमानी पेश कई असां नाटंदासीं असांखे केरु थो मके मुहज पाइण खां रोके तयार न आहियूं हुज़ूर अलैहिस्सलाम जन बुर्दबारी कंदे फरमायो पुट थदा थियो मुसालत कयूं चऊं घणा साल न अचूं हिकिड़ो साल चई त न तव्हां 3 साल न अचो साईं जन फरमायो ठीकु हलो मुसालतनामो लिखिजे थो अली मुर्तज़ा लिखियो काबू जे लाइ फलां फलां सरदारनि सां हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह मुसालत कई हेतिरे अंदाज़ जी जॾहिं उहो दस्तावेज़ उन्हनि पढ़ियो रसूलुल्लाह जे नाले ते ॾाइणनि जी नज़र वई कुख में कान लॻी पई ज़ुल्म कयो आहे कंहिं लिखियो आहे दस्तावेज़ चई त मां लिखियो आहे हज़रत अली फरमायो चई असांजो जोड़े ई रसूलुल्लाह जे लफ़्ज़ ते आहे तूं वरी असांखे उम्र जो दस्तावेज़ लिखी थो ॾे जेका असांखे सुबुह शाम का वरी दिलि तो न लहे महिरबानी करे इहो लफ़्ज़ ड्राहे न त मुसालत टोड़ियूं था नबी साईं फरमायो पुट हज़रत अली जी साईं इहो ड्राहे छॾ तूं लिख मोहम्मद बिन अब्दुल्लाह शेर ख़ुदा फरमायो चई साईं तुंहिंजो त हुकुम मुंहिंजे अखियुनि ते आहे हाज़िर क़बूल कयां पर अलीअ जा हथ रसूलुल्लाह जे ड्राहण ते नथा सुरनि जंहिंजो रसूलुल्लाह जो लक़ब अर्श में लिखियल आहे सो वर्क तो कीअं रहे मां न साईं मां ॾाढो तबियत बाहि थो पए चई चङु भला नथो ठाहे मूंखे ॾेखार त किथे आहे चईसि हे आहे पाण साईं लिखो ॾेई पूरो करे छॾियो परवाह न आहे पुट कागज़नि तो नालनि रहण में को छा उतम बि ठही वेंदो छा हर कंहिंखे अल्लाह ताला मुंहिंजी रिसालत जी इज़त दिलनि में नक्श करे छॾी आहे 3 सालनि जी मुसालत हज़ूर क़बूल कई कंहिंखे पसंदि न पई अचे जमायत पर पैगंबर जो अकुल फ़हम फरासत आला ऐं बाला हुई 3 सालनि खां बाद हुज़ूर अलैहिस्सलाम खे अॻुवाट फतह मके जी नसीब थी वई भला फरमाए हेॾो मोटण जी देरि होॾो पेशन कोई आई त इन्ना फताना लक फतहन मुबीना ऐं मोहम्मद करीम तुंहिंजो मोटण काफ़िरनि जे तबाहीअ जो सबबु आहे जे न मोटाइनि हा त अञा मां के 4 ॾींहं ॾिसां न हाणे तोखे रंज करे मोटायो तूं मां तोखे फतह अज़ीम नसीब थो कयां 3 सालनि जे दौर खां अॻु में पैगंबर मके में वियो खिलंदो ऐं मुस्कुराईंदो वियो फरमायूं या त 14 माण्हुनि सां तो मां मके में मुहाजिर थी निकितो या कुल 24,000 साहबनि सां मां काबे जो हज पढ़ण आयो आहियां अरे तकबीर दोस्तो ॾिसो दानाई तदब्बुर कम वठिजो अल्लाह ताला तव्हांखे पंहिंजे मक़सदनि में कामयाब कयो आहे कंदो इंशा अल्लाह ताला जंहिं दौर जे लाइ असां कोशान हूं उहो अल्लाह ताला असांखे नसीब फरमाईंदो आमीन सिर्फ़ हाणे 2 ॻाल्हियुनि जी ज़रूरत आहे कहिड़ी हिकु इबादत जी ॿी दुआ में हे 2 ॻाल्हियूं अहम अथव मोमिन जा 4 आहिनि मां नथो चवां हुज़ूर अलैहिस्सलाम फरमायो अद्दुआ सलाहुल मोमिन तरारियूं छा कंदियूं रहमलो छा कंदियूं मोमिन जो हथियार ही दुआ आहे
ठका जो थी वञे त आसमान में पलाव पइजी वञनि। तव्हां ख़बर न आहे जॾहिं हज़रत अमरोती रहमतुल्लाह अलैह मस्जिद शरीफ जे शहीद करण थियण जे वक़्तु पंहिंजी कुर्बानी पेश कई, पंहिंजे मुरीदनि जी कुर्बानी पेश कई शहीद थियण जे लाइ, ऐं अंग्रेज जे लुत्त जे ऑफिसर धमकी ॾिनी हज़रत अमरोटीअ खे त तोखे कहिड़ी ताक़त आहे जो असांजे हेॾे प्रोग्राम खे तूं विञाइण थो घुरे। फरमाई मूंखे अलाह जी झल आहे, मनव आहे, जे इजाज़त हुजे त मां हितां आङुरियूं ढिघूं कयां त तव्हांजे तख़्तगाह में ठकाव पइजी वञनि। हिकु दफ़ो रवायत सां या त छा तव्हां कयो आहे जो हिते असांजी निंड फिटी वई आहे, धमका लॻा पिया आहिनि, धमाका लॻा पिया आहिनि, तो तव्हां थी मोटी आया सरकारी ख़र्च ते उहा मस्जिद ठारायूं जेका अॼु ॾींहं ताईं ब्रिज विच में मौजूद बीठी अदुआ सलाहुल मोमिन, हथियार आहे मोमिन। दुआ जे घुरण जो छड़ो ख़ुदा करे कंहिंखे तरीक़ो हथ अची वञे क़बूल करे थो कि न मसीत मुंहं सां बि पाण पटायूं, इहा दुआ आहे। सही अॼो को ॾींहुं निमाज़ ते हलूं था, मतिलबु आहे असांजो वेला में दुआ घुरूं था, मौली साहिब खे बि घुरायूं था, जे क़बूल कई त ठीकु आहे पोइ पिया ईंदासीं, न त हाणे कहिड़ी निमाज़ पढ़ूं, हे बि दुआ आहे। हुनजी मर्ज़ी आहे क़बूल करे, हुनजी मर्ज़ी आहे क़बूल न करे, थधो थोरो कंहिं ते न आहे, बाने खे दुआ घुरणी आहे पर उन अंदाज़ में घुरे जंहिं अंदाज़ में नबियनि दुआऊं घुरियूं। का हुजत न आहे, का निस्बत ॾेखारणी न आहे, ख़ुदा कंहिंजो सौट मारोट न आहे, कंहिंजो रिश्तेदार अज़ीज़ क़ौम जो न आहे। फरमाए तो लम यलिद वलम यूलद, न मां कंहिंखे अबू करे सॼा, न कंहिंखे पुटु करे सॼा, न मां के हेठी औलाद आहिनि सिलसिलो आहे, न मां के मथियूं को नसुल आहे आबादी आहे। इन्हनि खां पाक आहे, चओ इन्हनि खां जॾहिं अलाह पाक थियो उन अलाह में हुजत करणु ग़लति आहे, बानू आहे, बानी खे खपे त अलाह जे ॾाढो आजिज़ थी अचे। फरमाए तो या अय्युहन्नास अंतुमुल फुक़राउ इलल्लाह, ऐं इंसानो जेॾा बि आसूदा थी वञो, जेॾा बि सिहतमंद हुजो, जेॾा बि औलाद वारा थी वञो, ख़ुशहाल बणिजी वञो, पर आख़िर तव्हां मुहताज अलाह जा के न? हर दौर में, हर ज़माने में, हर राति में, हर ॾींहं में मुहताजी आहे रब जी सभिनी खे। हाणे राति थी वई आहे, सुबुह सादिर करण में कंहिंजा मोहताज हूं, जे न करे त को करे ॾेखारे भला। जेकॾहिं मां राति खे लंबो चौड़ो करे ढिघो करे छॾिया, हे सेड़ीअ वारो उथी उथी थकिजी पए, अञा ओतिरो टाइम काथूं आहे जो तुंहिंजा 4 वॼनि त सेड़ीअ कान उथे रोज़ो रखें। बराबर मां तूं मन इलाहुन गैरुल्लाह यातीकुम बिज़िया, केर तो माखूं सवा सुझेव जेको ॾींहं जी तव्हांखे रोशनी आणे ॾेखारे, मां ख़ुदा जो राति नमो ॾींहं कयां, ॾींहं नमो रातियूं कयां। चओ छड़ो ॾींहं राति जे फेर घेर में बि रब जा मोहताज हूं, छड़ो फेर घेर में ॿियूं ॻाल्हियूं त ॿियूं आहिनि, आसूदप, सुञाई, सिहत, बीमारी। हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधी छॾियो, शुकुर कयो जो कॾहिं कॾहिं असांजे मुल्क में ग़रीबत बि थींदी आहे, जे न हुजे ऐं सदा आसूदा हुजऊं त पोइ ग़रीबत जो अहसास ई न थींदो। शुकुर आहे जो कॾहिं कॾहिं बीमारी बि थींदी आहे माण्हूअ खे, न थिए त अहसास ई तव्हांखे सिहत जो न थिए। रब पंहिंजे प्यारनि खे बीमारी ऐं तकलीफ़ ऐं ग़रीबत ॾींदो आहे, फिर हुनखे 1000 वरहनि जी उमिरि में मथे में सूर बि करी न पए, मथे में रेबस ई न थियसि, गिग ई न कमु न आयसि, लिम ई न आयसि, बसि हे मोटो मतारो। हर को ख़ुदा खे कीअं मञे? रब फरमायल चऊं भला भले तूं मगरूर हुज, छो त तोखे आज़ार थींदो त तूं कॾहिं मतां मां रब खे बाॾाए हुजे, मां तो ज़ालिम जे ज़बान ते पंहिंजे नाले खे आनणो ई नथो घुरां, मर्तू जी मां अलाह पछाड़ी ख़राब कयां त दुनिया ॾिसे। अल्लाह तबारक व तआला जा असां मोहताज हूं, जो असां हर शइ में मोहताज हूं। उन्हीअ जो कमाल आहे जो हे दुनिया जो जान हलाए थो, केरु हलाए सघे उन जे इंतज़ाम खे, केरु संभाले सघे? काथों जो काथे मंज़िला सिज थो करे, काथों जो काथे चंड मंज़िला थो करे, कीअं थियूं लाइटियूं ॿरनि, कीअं था बल्ब तयारु थियनि, कीअं थो ककर अचनि, बारिश काथों थी अचे, मींहं कीअं था वसनि,
एड़ा हज़ारे मिसाल आहिनि जो मां क़ाइम कया त तौहीद जे सिलसिले में राति गुज़री वञे ख़ुदा सिर्फ़ सभिनी खे मुवहिद बणाए पाण में ॾिसो पंहिंजा नफ़्स ॾिसो पंहिंजा बच्चा ॿार ॾिसो या त किथां पुट जी औलाद का माण्हू सिकनि था या त हिकिड़ो बि मूंखे दोस्त चवे चइसि मां त फाथो आहियां मां पुछो कि मां आहियां ग़रीब 7 पुट त थी विया आहिनि अञा ज़ाल कोसिया वॼा लॻी पई अथसि हाणे कंहिंखे गोॾा कंहिंखे खमीसा मां कयां छा त दुआ तॾहिं त हाणे मां खणी बस थी वञी घर में पोइ मां वरी पियो चवां त मां तूं वॾा थींदा वञनि त मदरसे मोकिल अलाह कंदो मिड़े तिकुर बि मिलंदो लटो बि मिलंदो चइसि अखियुनि खां कढी न सघंदुसि हे केॾा बेसम्झ ॿार आहिनि माण्हुनि जो हेॾो दरवाज़े बंदि कराइण लाइ दुआऊं घुरनि था ऐं हेॾो वरी दीन जे कम लाइ हिकिड़ो बचो मोकिलण लाइ तयारु न आहिनि तव्हांखे ख़बर हुजणु खपे त जंहिंखे 5 या 7 ॿार आहिनि उन्हनि मूं बहितर त इहा त सभई हाफ़िज़ ऐं आलिम बणाया वञनि पर जेकॾहिं दुनिया जे धंधनि में मसरूफ़ करे छॾिया थी त सॼे घराणे मूं हिकिड़ो बचो त क़ुर ॾे मोकिलिजांइ माना हिकिड़े जे सदको अलाह सॼे घर ते रहम फरमाए छॾे कंहिंखे भींग न कर घर सॼो सुञो न कर हिकिड़ो क़ुर वारो आन हिकिड़े जे सदको अलाह सॼे घर ते रहम करे त मालिक आहे छो त क़ुर मजीद हदीस में अचे थो जे एरिया जे महले जे पाड़े जे मथां अलाह कावड़बो आहे ऐं उन जी नाराज़गीअ जे करे अलाह पंहिंजो फ़ैसिलो अज़ाब जो करे पोइ उन जे घर में हिकिड़ो नंढो ॿार या क़ुरानी ज़ाफ़ा या को माण्हू क़ुर शरीफ़ खोले पढ़े त हिकिड़े माण्हू जे क़ुर शरीफ़ पढ़ण जे करे आयल अज़ाब मोकिलियल अज़ाब 40 साल अलाह हटाए छॾींदो आहे रब जे अज़ाब हटाइण जो सबबु क़ुर शरीफ़ आहे अलाह जी कावड़ थधी करण जो सबबु क़ुर शरीफ़ आहे अजब त ॾिसो गुनाहनि जे करे कावड़ियो बि पाण आहे वरी परचण जा तरीक़ा बि पाण थो ॿुधाए अहिड़ो को आहे दुनिया में को ॿियो ॾेखारियो मिसाल जेकॾहिं कंहिंखो को दोस्त कावड़बो त मुट मुशाई वेठो हूंदो जॾहिं को शादी करे त जॾहिं 70 पीर मिलनि तॾहिं भाउ परची वेही टुकुर खाए हीला करणा पवंदा भला फरमाए थो तूं मुंहिंजा गुनाह कया न मूंखे तो ते सख़्त कावड़ अची वई आहे पर प्यारो एॾो आहे जो तुंहिंजे परचण जे लाइ वरी मां तोखे पाण ॾे मोटाइण जे लाइ असबाब बि पाण तो पैदा कयां त हिन तरीक़े सां मां ॾे अचु त मां तोखां कावड़ माफ़ कयां रुठो बि पाण आहे वरी रस्तो बि पाण थो शहर रमज़ान الذي انزل فيه القرآن रमज़ान शरीफ़ न महीनो क़ुर शरीफ़ जे बरकत जे करे भलारो थियो छो 11 महीना तानू गुनाह करे हिकिड़ो महीनो अलाह तबारक व तआला वरी उन बाने रुठल सां परचण जो मुक़ररु कयो आहे त हिन घणा गुनाह कया मां बि घणो कावड़जी वियासीं हे महीनो रहमत जो ॾियांसि थो मन इन में मोटी पवे त 11 महीननि जो लेखो पूरो करे माफ़ी ॾेई वरी नए सिर साल शुरू कयो नारे तकबीर जुमो नसीब थियो वलिल्लाहि अलन्नास हिज्जुल बैत मन इस्तता इलैहि सबीला जंहिंजा गुनाह माफ़ीअ खां घणा आहिनि जंहिंजा गुनाह तमामु घणा थियल आहिनि उहो ईअं करे हज ते वञे तवाफ़ करे तव्हां ख़बर आहे त हज में रमल करणो पवंदो आहे हाजिन खे ख़बर आहे कुल्हा हणी तवाफ़ कबो आहे थोरो तेल भॼबो आहे ऐं ईअं कुल्हा लोटबा आहिनि आयो को हाजी साहिब हुई करे आहिनि न छो 2 फ़ाइदा आहिनि अहिड़े तक हिकिड़ो फ़ाइदो इहो आहे जो हुज़ूर अलैहिस्सलाम जन जॾहिं तवाफ़ जे लाइ विया सहाबी सगुरा बि विया इजाज़त मिली पोइ हे विया वीचारा दुखनि ऐं मुसाफ़िरीअ जे करे कमज़ोर थी अलाह ताला हुकुम कयो त रमल कयो थोरे तव्हां पंहिंजे जाइ ते हीराए डुबराओ पर दुश्मन जे साम्हूं अहिड़ो ढीलो ॾेखारियो जीअं हो ईअं सम्झनि त तोड़े हितां तरायो अथसि हिन तॾहिं बि हिननि में का कर न आई आहे इस्लामी रोब न छॾियो हिकु फ़ाइदो ॿियो हुज़ूर अलैहिस्सलाम जन फरमायो तवाफ़ जे वक़्तु माण्हू कुल्हा लोॾे हिन करे जो इन लोॾण सां माण्हूअ जे कुल्हनि वारा गुनाह छड़ी पवंदा आहिनि हेॾो 7 दफ़ा तवाफ़ पूरो थियो हेॾो उमिरि जा गुनाह छड़ी पिया इहे अलाह पंहिंजे परचण जा ज़रिया ॿुधाया आहिनि हिन ज़रिए सां मां तव्हां सां परचंदुमि अलाह तबारक व तआला निमाज़ मुक़ररु कई आहे इहा बि पंहिंजे संदसि रज़ामंदी जी निशानी आहे हर हिक खे निमाज़ नसीब थिए ईअं कोन थींदो जंहिंखे अलाह घुरे सजदो नसीब करे रुकू नसीब करे मस्जिद में अचणु नसीब करे इहा उन जी ख़ासि महिरबानी जी निशानी आहे ख़ुशि थिए उहो माण्हू जंहिंखे 5 वक़्त निमाज़ नसीब थी थिए मुबारक आहे शख़्स खे जेको पाबंदी सां निमाज़ अदा करे थो उहो माण्हू पंहिंजे बदबख़्तीअ ते रोए जेको निमाज़ खां तड़ियल आहे
हुजूर फरमायो जे हिकिड़ो वक्त नमाज न पढ़ी कान हू उतर अयाल हू माल हू जॾहिं हिन जो अयाल ऐं माल बाहि साड़े वई कुझु न पुछते कान बचाई। यानी हिकिड़ी नमाज न पढ़ण जे करे एतिरो माण्हू खे नुक़सान थो सामने अचे। अल्लाह फरमायो वल्लासर इन्नल इंसान लफ़ी खुस्र। अल्लाह ताला असांखे अकाबरीन जे नक्शे क़दम ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। दोस्तो अल्लाह साईं क़ुरान मजीद में 4 उसूली ॻाल्हियूं इस्लाम जूं बयान कयूं आहिनि जिन जे ज़रिए सां माण्हू बिश्त जो लाइक़ बणिजे। बसि मां उहे बयान करे आयतुनि जी माना करे दुआ ख़ैर घुरंदुसि। दुरूद शरीफ़ पढ़ो बोलंदा हुआसीं। अल्लाह से फरमाए तो वल्लासर इन्नल इंसान लफ़ी खुस्र। कसम आहे मूंखे ज़माने जी कसम खणण जा 2 फ़ाइदा। हिकिड़ो फ़ाइदो ही त अल्लाह ताला तव्हां असांखे पंहिंजे पीउ ॾाॾनि पर ॾाॾनि तर ॾाॾनि जी ज़िंदगी सामने ॼाराई आहे। उहे काॾे विया तव्हांखे बि ओॾे वञिणो आहे। तंहिंजे करे ओॾे वञण जे लाइ को मवाद को मटीरियल को सामान का तयारी कयो जीअं तव्हां ओॾे अलाह ॾे सुरखरू थी हलो। अहिड़े अलाह इशारो कयो वॾे असर मां। ॿियो अल्लाह तबारक व तआला दुनिया सां जेका असांजी मोहबत आहे उन दुनिया जी मोहबत खां बरतरफ़ करण जे लाइ वॾे असर जो कसम खयो आहे। अफ़सोस इहा जंहिं ॻाल्हि खां अलाह रोकियो आहे जंहिंजे मोहबत खां झलियो अथई उन खे असां महबूब बणाए छॾियो। घणी दुनिया हुजे तमामु घणी हुजे मस्कन सुठो साड़ी सुठी लिबास सुठो खाधो सुठो। हाणे फर्ज़ कयो हिकिड़े माण्हू वीचारे दोस्त असांजे जी पघार आहे 300 रुपयो या हिकिड़े ताजर जी माहानी मुनाफ़ो आहे 500 रुपयो या हिकिड़े मज़ूर जी यानी साईं चा महीने जी मज़ूरी 10 रुपया फी रोज़ जे हिसाब सां उहा ओतिरी थींदी हुई 300 रुपया। हाणे हिन वरी पाण खे वधीक अयाश बणाइण जी कोशिशि कई। पोइ मां तव्हांखां पुछां थो रब मनो कई त तव्हां अयाश न बणायो पाण खे फासी पवंदो। पोइ हिनखे गतरबूत करणी पवंदी गबन करणो पवंदो ठगी करणी पवंदी 420 करणी पवंदी मुस्लमाननि सां धोखो करणो पवंदुसि हराम खाइणो पवंदुसि हर क़िस्म जा इला हलाइणा पवंदा। छो हिनखे अयाश रहण जे लाइ अल्लाह ताला असांखे हलाल इस्तेमालु करण जी तौफ़ीक़ अता फरमाए हराम खूब बचाए। फरमाए तो वल्लासर कसम आहे ज़माने जो त ज़बानूं बेबकाए फना आहे इन खे न चिंबड़ो। हिकिड़ी ॿी ॻाल्हि अजब जहिड़ी आहे मिठी शइ उहा लॻंदी आहे वधीक मिठी उहा लॻंदी आहे मज़ेदार जंहिंमें नफ़्स ख़ुशि थिए। रूह वारी शइ बाज़ार माण्हूअ खे ॾुखी लॻंदी आहे जहिड़ो दुनिया जो ऐश ऐं गुनाह ऐं हेॾो क़ुर शरीफ़। अदा एतिरा माण्हू हे जेके वेठा हो एतिरो वक़्तु क़ुर शरीफ़ में ख़र्च करे सघंदा हो या करे सघंदव जेतिरो पंहिंजे दुनियाई मसरूफ़ियात में ख़र्च कंदा हो। छो त दुनियाई मसरूफ़ियात ऐं शशरत जो सामान गाना बजाना टीवियूं रेडिया इहे नफ़्स जे ख़ुशीअ जे लाइ आहिनि ऐं रूह जी ख़ुशीअ जे लाइ आहिनि। इन लाइ वधि में वधि एमए पढ़ण जो टाइम बि मुश्किल सां मिलंदो। या सिपारो पढ़ंदो को माण्हू या लाचार को सिपारो सो बि माना ॾे ध्यानु न हूंदुसि। हक़ ताईं आहे त सभु माना सिखो न आहे त तर्जुमो लिखियल आहे क़ुर मजीदनि जो सभई तर्जुमो पढ़ो। तिलावत जो मतिलबु इहो आहे त हर दफ़े सां हर क़ुर जे मसइले खां तव्हांखे वाक़ुफ़ थियणु खपे। छाजे करे जो इंसानी ज़िंदगी गुज़ारण में तव्हांखे हज़ारे मसइला सामने ईंदा उन्हनि जो सभिनी जो हल हिन क़ुर मजीद में आहे। फरमाई तिबयानल लिकुल्लि शै जा दुनिया में बस मुश्किलात अचणी आहे जो मसइलो ग़रीब ऐं अमीर जे साम्हूं कुराड़े ऐं जवान ऐं ज़ाइफ़ ऐं मर्द जे साम्हूं ईंदो उन खे क़ुर मजीद में अल्लाह फरमाए बयान कयो वियो आहे। पर क़ुर मजीद खे मुश्किल हल थी वञे मसइला तव्हांजा जाइज़ तरह सां हल थी वञनि अल्लाह ताला असांखे क़ुर मजीद लाइ वक़्तु यानी कढण जी तौफ़ीक़ अता फरमाए। फरमाए वल्लासर इन्नल इंसान लफ़ी खुस्र। सभई इंसान तहक़ीक़ खसारे में वञी चुका आहिनि सवाइ चंद इंसाननि जे हे टोटे में थी विया। भला उहे चंद इंसान कहिड़ा फरमाए जंहिंमें हे 4 उसूली ॻाल्हियूं लभनि। कहिड़ी इल्लल्लज़ीन आमनू पहिरियों त ईमान आने अल्लाह हिक खे हिकु सम्झे कॾहिं भुल सुल में कॾहिं मार कुट जे करे कॾहिं टटे जे करे कॾहिं कुटीअ खाइण जे करे कॾहिं हलवे खे गतरबूत करण जे करे बन बणाए इल्लल्लज़ीन आमनू ईमान आणे रब ते। भई घणा अलाह आहिनि मुल्क तव्हां था चओ त केरु नथो अलाह खे मञे। मां त चवां केॾा भुलियल हो तव्हां काथे थी को मञे
जेकॾहिं अल्लाह खे हर माण्हू मने त पोइ बुत साग बुत ठाहे छो बुतनि खे अॻितो पंहिंजो ख़ुदा बणाए मथा टेकींदा आहिनि। जेकॾहिं हरे कुफर त अल्लाह खे मने त आतिश परस्त बाहियूं ॿारे छो बाहि जी पूॼा कंदा आहिनि। जेकॾहिं सॼी दुनिया अल्लाह खे को करे मने त दरिया जा पुॼारी दरिया जी छो पूॼा कंदा आहिनि। हलो मां सां गॾिजी हलो तव्हांखे अहिड़ा दरख़्त ॾेखारियां ख़ासि तरह कंडीअ बड़ जा वण सरीअ जा सरीअ वीचारे जे वजूद ते छोॾो न छॾींदा आहिनि। कंडीअ वीचारीअ खे हेठों खां वठी चोटीअ ताईं कोकनि सां चिटे छॾींदा। ॿारड़ी जा माण्हू आम छो चई त हीअ हिन में बीमारी जी सिहत रखियल आहे जंहिंखे जंहिं उज़वे में दर्द पए हण कंडीअ में कोको। हिते हिकिड़े ताज जे पाड़े में रहंदो आहे हथ मुदल इन्हनि जे ॻोठ जे भरिसां हिकिड़ो मुक़ाम आहे जहिड़ो उन्हीअ जे मुक़ाम वारी कंडीअ सां वियो आहे शल कंहिंसां न हुजे। मां तो चाहे तो हिकिड़ो टक काए हलो उहो बि अधु मुनो थी वेंदो बि कंडीअ जा कोका न खुटंदा आत्म वारी ॻोठ जा। काथे थी कौम ख़ुदा खे मने। इब्राहिम अलैहिस्सलाम फरमायो तव्हां जो रब कहिड़ो आहे चए तो हा कौम जवाब ॾिनो हा बात हे असांजो रब आहे कहिड़ो वॾो चङो पाण फरमाई चङो जी इहो तव्हांजो रब आहे त मां बि खणी इन खे रब क़बूल थो कयां जो हादा अकबर फरमाए तो फलम्मा फलक़ाल ला उहिब्बुल आफिलीन जॾहिं उहो सिज लथो ऐं उन जी रोशनी ग़ाइब थी इब्राहिम अलैहिस्सलाम उन पुजारनि खां पुछियो तव्हांजो ख़ुदा किथे आहे ॻाल्हियो जीअं हाली 2-3 कलाक आराम करण वियो आहे पोइ रहियत काॾे वञे अलाह जो वञे निंड करण राज त पियो कुटिजेसि न भला तॾहिं फरमायो ला ताख़ुज़ुहु सिनतुन वला नौम मां उहो ख़ुदा जो न निंड कया न ओझराती अचे जो झूठो खावां त क़ौम जी बाना मख़लूक़ात काॾे वेंदी छड़ो इंसान त न आहिनि हज़ारे हिकिड़ी अहिड़ी मख़लूक़ात आहे हेॾे ध्यानु कयो हिकिड़ा अहिड़ा आहिनि जेकी ॾींहं जो सुम्हनि राति जो डुकनि सम्झो हिकिड़ा अहिड़ा आहिनि जेके पंहिंजो ॾींहं जो धंधो कनि राति जो आराम कनि झंग जा जानवर ॾींहं जो आराम गाहनि में दरनि में बिलनि में जबलनि जे छांवनि में दरख़्तनि जे हेठों सुतल हूंदा आहिनि राति थींदी पोइ हिननि जी भॼ भॼा ॾिसो तव्हां लाइट ते ॾिसो हिननि जो अखियूं एॾियूं तेज़ बरंदड़ हूंदियूं आहिनि जो तव्हांखे हिकिड़े बल्ब जी मिसाल नज़र ईंदियूं तंहिंजी माना अलाह हिननि खे राति जे घुमण जे लाइ तयारु कयो आहे पोइ जेकॾहिं ॾींहं जो अलाह जागे ऐं राति जो करे निंड त राति वारी मख़लूक़ इहो संभाल केरु करे। इब्राहिम अलैहिस्सलाम जवाब ॾिनो फलम्मा अफल क़ाल ला उहिब्बुल आफिलीन जॾहिं हिननि जो ख़ुदा गुम थी वियो अफल माना ग़ाइब थी वियो लही वियो बेनूर थी वियो पोइ सभिनी खे जवाब ॾिनई त मां अहिड़े खे ख़ुदा नथो बणाए सघां जेको कब्ज़े पंहिंजे में पाण नथो बीह सघे ॿिए खे कीअं संभालींदो क़ौम भुलियल आहे सभु चओ अलाह हिकु आहे तॾहिं फरमाईं इन्नल इंसान लफ़ी ख़ुस्र इंसान टोटे में अची चुका आहिनि कई खसारे में अची विया पंहिंजो खसारो पाण ख़रीद कयो वियो आहे इल्लल्लज़ीन आमनू हा उहे बचल आहिनि जन ईमान आंदो चओ असां ईमान आंदोसीं असांखे ईमान आहे कहिड़ो ईमान आहे त अलाह सॼे मुल्क जो ख़ालिक़ ऐं मालिक हिकु आहे नफ़ो नुक़सान हाजत रवा मुश्किल कुशाई उन जे हथ में आहे अॻिते फरमाए तो इल्लल्लज़ीन आमनू वअमिलुस सालिहात अमल सालिह बि करे हिकिड़ो आहे जिस्म हे मियां टेपियूं जेके आहिनि इन्हनि खे बि मथां पोश चढ़ाए छॾिया अथऊं त मिटी न वञे इंसान आहे जिस्म त अथसि पर ढक ढका लॻी पई अथसि पटके सां मथो थो ढके कमीज़ सां पेट ऐं पुठी थो ढके सलवार ऐं बोड सां टंगूं थो ढके जुतीअ सां पेर थो ढके सॼो जिस्म हिनखे ढकियल थो वणे की न उघाड़ो वणंदुसि जिस्म इंसान जो ढकियल हुजे ऐं ईमान वरी नागो हुजे ईमान खे बि ढक हुजे न ईमान जो ढक अमल सालिह फरमाए इल्लल्लज़ीन आमनू वअमिलुस सालिहात जंहिं ईमान आंदो ऐं अमल सालिह कया अमल सालिह हाणे मसइलो अमलन सालिहनि में इख़्तिलाफ़ आहे वॾो कंहिं अमल सालिह कहिड़ा मुक़ररु कया कंहिं अमल सालिह कहिड़ा मुक़ररु कया मां थो चवां अमल सालिह उहे आहिनि जेके क़ुर दसिया आहिनि है न
ॿियो हिकिड़े माण्हुनि सिनेमा खणी ठाराई छो अदा चयो ख़ैर तो खटा ईंदड़ वेंदड़ वीचारा पोयों नसुल बि पिया खेल ॾिसंदा ख़राब पियो मिलंदो वीचारा ॿार पिया विंदुराईंदा दिल्ली हिन बि ख़ैर कटियो हिकिड़े वरी घर में खणी 30,000 जी टीवी खणी वेठी रखी छॾी छो त हेॾो मरे त इहो ख़ैर जारी हुजेसि न ख़ैर आहे हिन जे तसवर में हिकिड़े वरी खणी भुल करे वञी मस्जिद ठाराई माण्हू मयार ॾींदो भेणा पैसो विझाए छॾ कमु करे हा का ज़मीन वठे हा को छा करे हा हालांकि तव्हांखे ख़बर आहे त वॾे में वॾो ख़ैर हिन खटियो मरी वञे त भल मरी वञे जेसि ताईं नमाज़ मस्जिद में पई पढ़बी तेसि ताईं हिन जे रूह खे राहत रसंदी रहंदी ख़ैर उहा जेको अलाह ॾसे फरमाए इल्लल्लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात चार उसूली ॻाल्हियूं उहे बयान कयूं अलाह जंहिंजे सबब जे करे माण्हू जन्नती थी सघे पहिरीं उसूली ॻाल्हि इहा आहे त ईमानदार बणिजे जो ख़ुदा असांखे कामिल ईमान सही ईमान सचो ईमान नसीब फरमाए ॿियो अमल सालिह करे नमाज़ अमल सालियो रोज़ो अमल सालियो हज अमल सालियो ज़कात तव्हां ख़बर न आहे मां कसम सां चवां थो रोज़े जे फज़ीलत जी जेकॾहिं तव्हांखे ख़बर हुजे त सॼे घर वारे भातनि खे मारे कुटे विझी करे रोज़ा रखायो पर ख़बर नथो आहे न तंहिंजे करे दिलि केतिरा अहिड़ा माण्हू आहिनि तव्हांजे घर में रोज़ो रखंदा ॿिया किथे रखंदा हिकिड़ी चङी ज़ाल आहे उहा मुर्दी कान्हे उन बि रतो वेठो आहे त जेकर असुर जो निंड न फिटाए अफ़सोस आहे हुज़ूर अलैहिस्सलाम तलब कई अलाह खां सवाब जो अंदाज़ ॿुधायो साईं मुंहिंजी उम्मत बुखनि ते उञनि ते ॾोही कमज़ोर थी वई आहे सवाब केतिरो मिलंदो फरमाई शाम कहिड़े अंदाज़ में ॿुधायां सौ मुली व अन अजज़ी बि रोज़ो मुंहिंजे लाइ था रखनि सवाब बि मां ॾींदोमान जंहिं सवाब जो मेयार ऐं अंदाज़ मुकरण करण खां मथे आहे फरमाई ख़ासि रोज़ेदारनि खे मां क़यामत ॾींहुं एज़ाज़ी दावत ॾींदुमि चओ छा जंहिंखे इस्तक़बालियो चइबो आहे जंहिंखे इशाइयो चइबो आहे ख़ासि ख़ुशूसी महिमान जी हैसियत में उहे कहिड़े टाइम ते कहिड़ी जाइ तो ईंदा फरमाए तो हिकिड़ो गेट ख़ासि दरवाज़ो बिस्त में मां अलाह ठाराए छॾियो आहे जंहिंजे मथां मोतियुनि जी झालर चढ़ियल आहे जंहिंजे अॻियूं पोयूं राडूं ऐं बल्ब था ॿरनि जंहिंजे अॻितो इस्तक़बाल में लखनि जे तइदाद में सलामीअ लाइ मलाइक बीठा हूंदा उन दरवाज़े जो नालो छा आहे फरमाए तो रयान नालो आहे ला यदखुलूहु इल्ला साइमून हर कंहिंखे मनो थींदी रोज़ेदार खे हुकुम थींदो तूं हेरिया हिन दरवाज़े खां सलामी का मलाइक हूंदा बखम रिशायल हूंदा अतर बि रशटल हूंदा हे रोज़ेदार जी एज़ाज़ी दावत अचो अॻिते पर हाणे बेरोज़गार त बि त सुथरी पचड़ न छॾींदा चवंदा त हे वञनि असां हिते वेठा हुजूं चवंदा मस दर खुलियो आहे हेॾे मरी कड़ी वियासीं हाली त लॻ मुलनि जे कढ पोइ जाते ॾिठो रोज़ेदारनि जे कढ लॻंदा पोइ कीअं उते बचण न वञी सघंदा हा हुज़ूर फरमायो रीहुम साइन अत्यब इंदल्लाह मिन रीहिल मिस्क रोज़ेदार जी शाम वारी आंदे जी हावड़ बदबू न चइबो हावड़ अंदरों निकिरंदी आहे गर्मी आंदे जी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो रोज़ेदार जी वात वारी थोरी हावड़ गर्मी वारी अल्लाह वटि शाम जे टाइम ते जेका रोज़ेदार खे पैदा थी थिए उहा रब वटि मुश्क ऐं अंबर खां वधीक प्यारी आहे हाणे उन रोज़ेदारनि जी इहा आंडे जी हावड़ बिस्त में वञण वक़्तु उहा मुश्क जे सूरत में अंबर जे सूरत में मुंहुं ज़ाहिर थींदी जंहिंजे मुंहुं मलाकनि दरवाज़े ते बीहण वारनि खे ख़ुशबू हासिल थी उन्हनि खे इजाज़त ॾींदा वेंदा जंहिंजे चेहरे में ख़ुशबू नज़र न आहिनि उन्हनि खे धिका ॾेई चबा हणी बोटाईंदमि त हलबुर ते भेण अफ़सोस इहा त इहा क़ौम कीअं ख़ुदा जे आॾो कंधु खणी बीहंदी जंहिं हिकिड़े रोज़नि जे महीने जो हुकुम बि अलाह जो क़बूल न कयो बाक़ी हिकिड़ो पुछे चई बोली साहिब तव्हांजे रमज़ान शरीफ़ जो अञा घणी तारीख़ आहिनि अञा तव्हांजे रमज़ान शरीफ़ जो चइबो त हिननि जो त रमज़ान सां को वास्तो ई न वीचारा किथे वेठा आहिनि ऐं जॾहिं थींदी ईद नमाज़ जो टाइम गुलाम अञा डंडनि में बीठा हूंदा त हे वरी अॻे ई मुछा मुखी बीठो दुकान ते फिरंदो ॾाढी मुलनि देरि कई आहे ऐं
मसइले जी ख़बर अथव? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेकॾहिं उज़ा जो महीनो अची वञे ताक़त हूंदे उज़ा न करे त अहिड़े न उज़ा करण वारे खे फला यदखुल मुसल्लाना मुंहिंजो हुकुम आहे त असां मुस्लमाननि जे ईदगाह में दाख़िल ई न थिए इजाज़त ई पैगंबर जी न अथसि। वरी हुज़ूर फरमायो जंहिंजे मथां रमज़ान जो चंड उभरियो अल्लाह ताला फरमायो मन शहिद मिनकुम शहरा जेको तव्हां रमज़ान जी ज़ियारत करे जेको तव्हां रमज़ान शरीफ़ जो चंड ॾिसे उहो हिकदमि रोज़ो सॼो महीनो रोज़ा रखे पर जेको नथो रखे त मुंहिंजे हज़ूर फरमायो ईदगाह में नमाज़ पढ़ण न अचे जो अॼोको ॾींहुं रोज़ेदारनि जे मज़ूरी ऐं सवाब जो रखियल आहे। भला सिंधी अचे त छो हुनखे छा थींदो? फरमाई जेकॾहिं ईंदो त मारूम थी मोटी वेंदो। पोइ हिन जे ख़ाली मोटण जे करे मां हुज़ूर जे दिलि ते सदमो ऐं बार थींदो। तव्हांजे मुंहिंजी दिलि चाहींदी त इहो उम्मती न हुजे हा त भलो हो जो मूंखे शर्मसार करे विधई न ईंदो त पोइ बि ॾुख त न थींदो जो ख़ाली त मोटियल नज़र न ईंदो। लिस्ट लिखबी आहे नालनि जी उहा हज़ूर खे पेश थींदी आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन। दोस्त वधी रहो अल्लाह ताला शलासन खे सम्झ ॾे रोज़ेदार बणाए अमल सालिहनि जी तौफ़ीक़ अता फरमाए। फरमाए इल्लल्लज़ीन आमनू व अमिलुस सालिहात उहे माण्हू जन ईमान आंदो ऐं अमल सालिह कया जो अल्लाह ताला असांखे अमलनि सालिहनि जी तौफ़ीक़ अता फरमाए। निमाज़ न छॾियो रोज़ो न विसारियो नेकीअ जे कमनि में पुठिते न पओ कदम अॻिते वधाईंदा वञूं। हयातीअ ते को एतबार कोन्हे मन को नेकीअ जो कमु कंदे हितां लॾे वञूं त असांजे लाइ ॿई जहान आबाद थी वञनि। हे टियों उसूली कमु कहिड़ो आहे? वतवासौ बिल हक़ हक़ जी वसियत कनि पाण बि चवनि ॿियनि खे बि चवण जी तबलीग कनि। हक़ चओ पीउ खे बि चइबो चाचे खे बि चइबो मुर्शिद उस्ताद खे बि चइबो सरदार ऐं नवाब खे बि चइबो पुट ऐं पोटे खे बि चइबो नौकर खे बि चइबो हेठनि खे बि चइबो त मथनि खे बि चइबो। इहो मुस्लमान जो कमु आहे। क़ुरान साबित थो करे इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजे पीउ खे हक़ चयो कि न चई या अबत लिम ताबुद मा ला यस्मउ वला युबसिरु वला युगनी अन्का शैया। क़ुरान मजीद साबित थो करे त मूसा अलैहिस्सलाम फिरौन खे कुझु चयो करे न। क़ुरान मजीद साबित थो करे त हज़रत मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अबू जहल खे हक़ चयो तॾहिं त साईं जन जो वेहण वियो थी वियो न। पोइ तोड़े अल्लाह ताला जे फज़ल सां तकलीफ़ अची वञनि त मथां फरमाई वतवासौ बिल हक़ वतवासौ बिस्सब्र। नंढनि खे बि हक़ चओ औलाद तव्हां बेदी न बणायो 7 सालनि जा थियनि रहे रहे हुकुम करे निमाज़ ऐं दीन जे कमनि ते आणियूं 10 सालनि जा थियनि त मारा कुटा ॾेई निमाज़ ऐं रोज़ा करायो। हे वरी छा चवंदो त पुट आहे सिकी लधो मार ॾेई नथो सघां छोरो ॾींदो आहे निमाज़ ते पाण अचे कोन थो हाणे खणी छा कयां। क़यामत ॾींहुं अंगड़ी पुट जे एरिज़े में अलाह वटि माण्हू चङियो पियो हूंदो जो हुनखे बेदीन हथ सां बणाए तूं त कर नाश करे फिरी पियो न हाथनि वारनि खे माण्हुनि ऐं घोड़नि ऐं गॾा में हाथनि ॻोठनि खे जीअं गाबे जे वात में चॿाड़ जी गाह उगाए जो चिथल निकिरंदो आहे इहे 10-15-20 मिंटनि में गोरियुनि जे पथरनि जे फायरनि सां चॿे फिटी कयूं नमरूद जे मथां मच्छरनि जो लश्कर आयो नाश करे छॾियो कि न मच्छर आया हॾा पिया खड़कनि मासलो हुई अलाह पनाह ॾे गिवलनि खे मोकल मिले नांगनि खे मोकल मिले विछुनि खे मोकल मिले वसुकनि जे करे पर अलाह पंहिंजे फज़ल सां झलियूं बीठो आहे। हाणे जंहिंजी एॾी महिरबानी आहे जंहिं अलाह जो एॾो असां ते पहरो आहे जंहिंजी एॾी हिफ़ाज़त आहे जो वटे थो असांखे हर दुश्मन खां बचाईंदो पोइ हक़ आहे त असां उन जे लाइ एतिरी कोशिशि कयूं जीअं उहो असां खां राज़ी थिए जो जीअं उहो असां खां फरमादो मन कान युरीदुल आजिलता जल्ला फिया मा नशाउ लिमन नुरीदु सुम्मा जअलना लहू जहन्नम यसला मज़लूमन मदहूरा। जेको दुनिया जी इज़त जो तालबु थियो माल मता जो तालबु थियो घणा पैसा हुजनि हेठि जोड़ियूं भरियूं बि हुजनि
जे इन अहिड़े क़िस्म जा इरादा कया अल्लाह फरमायो जेतिरो थी सघे त असां हुनखे ॾींदासीं पर क़यामत ॾींहुं हिन जो असां सां कोई वास्तो न आहे जहन्नम पुॼाए करे गंदी जाइ में साड़ींदासीं। हे ॿुध अॻिते फरमाए तूं वमन अरादल आखिरत वसालहा सायहा जेकॾहिं कंहिं आख़िरत जे बचाव जो इरादो कयो कोशिशि कई त मुंहिंजी आख़िरत सुहिणी थिए वहुव मुमिनुन ऐं ईमान बि अंदर में अथसि फउलाइक कान सायुहुम मशकूरा पोइ हिन जी महिनत अल्लाह रागान न कंदो न विञाईंदो। कुल्लन नुमिद्दु हाउलाइ व हाउलाइ आहा केॾी क़ुरान जी सफ़ाई ऐं कमाल। अल्लाह फरमायो हिननि खे बि असां वधायो आहे हिननि खे बि असां पंहिंजे तरफ़ों ॾिनो आहे। वमा कान अता रब्बिक महज़ूरा रब जी ॾिन जेका रब जो ॾियणु आहे उहो खुटण जो ई नाहे। हाणे हिननि शुरू कयो आहे शरबत पीआरींदे पीआरींदे चवंदा बसि है न नंगर वारो हिकिड़ो नंगर देगियूं चाढ़े खाराईंदे खाराईंदे चवंदो बसि विहांउ करे 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 पोइ हिकिड़ा वरी हेॾा वेॾा सुकंदा होटलनि जी मानी खाईंदा ॿिया वरी भरियूं ॿधी वेंदा। भोला फरमाए तूं मुंहिंजो कमाल इहा जो मां एतिरो ॾींदो आहियां जो वठण वारा वठी 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 थकिजी पवनि मां ॾियण वारो कॾहिं बि क़यामत ताईं न थकंदो मां। फरमाए तूं क़ुरान मजीद में उन्ज़ुर कैफ़ फ़ज़्ज़लना बाज़हुम अला बाज़िन ॾिस त सही मां तव्हांखे हिक ॿिए जे मथां कीअं इज़त में मथे कयो आहे। हिकिड़ा इज़त में हल्का आहिनि ॿिया इज़त में मथे आहिनि हिकिड़ा नबीअ कया आहिनि हेॾे बारे निहारियो ॿिया वलीअ कया आहिनि ॿिया बुल आलिम कया आहिनि वरी हाविल कया आहिनि वरी आबिद नेक कया आहिनि दर्जा रखिया आहिनि अल्लाह तबारक व तआला। मौला फरमाए थो वलल आखिरत अकबर दरजातियूं व अकबर तफसीला। मौला से फरमाए थो जहिड़े नमूने सां दुनिया में इज़त नंबर वारा ते क़यामत में बि मां अल्लाह वॾियूं वॾियूं इज़तूं वॾनि नेकियुनि जे करे कंहिंखे नसीब कंदुमि। हेॾियूं नेकियूं कयो जीअं अल्लाह खे क़यामत में वॾी इज़त ॾे। फरमाए थो वला तजअल मअल्लाहि इलाहन आखर रब सां कंहिंखे भाईवार न कयो फतक़ूद मज़मूमन मख़ज़ूला पोइ ख़्वार थी करे शर्मसार थी करे वेही रहंदे वारसी न जागंदी कोई। अल्लाह फरमायो जंहिं रब सां ॿिए खे शरीक कयो उन जो क़यामत में को वारसी पैदा न थींदो जीअं को निंढकड़ो हुजे निपटो आवटो हुजे पियो कूकट करे को ॿुधण वारो ई न। अल्लाह करे असां क़यामत ॾींहुं बेवार सां निंढकड़ा न हुजूं शिरक जे बीमारीअ खां शल बचूं आमीन। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन्नार। या अल्लाह ये ख़त्म क़ुरान शरीफ जो जलसो आहे असांजे मोहतरम दोस्तनि इन ख़ुशी में करायो आहे हिननि जी ख़ुशी खे सजायो फरमा। जेके इन ख़त्म क़ुरान जे जलसे में असांजा दोस्त ऐं अहबाब गॾु थिया आहिनि अल्लाह से उन्हनि जा गुनाहनि खां पलव आजा फरमा। या अल्लाह हे बदकार गुनहगार तुंहिंजा ई पैदा थियल आहिनि वरी सभई तोॾे ई ईंदा तूं पंहिंजे क़ुरान जे सदको पंहिंजनि खे माफ़ी ॾे। या अल्लाह सभिनी जे मथां रहमतूं नाज़िल फरमा। या अल्लाह मुल्क में इस्लाम जो कानून जारी फरमा। या अल्लाह पैगंबर पाक जे उम्मत खे क़ुरान ऐं सुन्नत सां मोहबत नसीब फरमा। या अल्लाह हज़ूर जे उम्मत खे हज़ूर जो उम्मती करे रहा असांजूं शकिलियूं ऐं शबात या अल्लाह असांजा अमल ऐं अक़ीदा शरीयत ऐं सुन्नत ऐं पैगंबर पाक जे फरमान ऐं क़ुरान जे हुकुम मुताबिक़ असांखे करण जी तौफ़ीक़ अता फरमा। या अल्लाह असांजे बेनमाज़नि खे नमाज़ी बणा बेरोज़ातनि खे रोज़ेदार बणा जिन जा क़ज़ा थी विया आहिनि उनखे वरी मौक़े खां बाद अदा करण जी तौफ़ीक़ अता फरमा। बक़ाया रमज़ान जे हिसे खे अल्लाह साईं असांखे पंहिंजे फ़ज़ल ऐं करम सां पूरी तरह अदा करण जी तौफ़ीक़ अता फरमा। आदाब रमज़ान नसीब फरमा। या अल्लाह असांजे नए नस्ल खे क़ुरान ऐं दीन सां नवाज़ असांजे पोरनि खे इस्लाम जी मोहबत ऐं इताअत नसीब फरमा। असांजे अमल भेनरनि ऐं घर जे भातियारनि खे दीन जो हया ऐं शरीयत जी पाबंदी नसीब फरमा। या अल्लाह जमी मुसलमाननि ते रहमतूं फरमाए जन्नत जो लाइक़ बणा। या अल्लाह जिते ज़िंदा रखी इस्लाम ते जिया। या अल्लाह असांजो वेहण क़बूल फरमाए ऐं उन में जन्नत नसीब फरमा। या अल्लाह जॾहिं मारे त असां मिड़नी खे कलमे जो मौत नसीब फरमाए।